अस्सलाम वालेकुम म्यूज़िक ऑन डिमांड में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि ख़ुशि हुजो सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो, छो जो फ़क़ति दुआ ई हूंदी आहे जेका खोड़ सारे प्रॉब्लम खां कढी सघंदी आहे ऐं खोड़ सारे मसइलनि खां असां कढंदी आहे। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं जेको आहे जुमे जो ॾींहुं बि आहे त जुमे जे हवाले सां बि इहो ई चवंदसि सभिनी खे जुमो मुबारक हुजे। तक़रीबन ॾींहुं त गुज़री चुको आहे, बाक़ी 2-3 कलाक बचा आहिनि। सो बहरहाल असां वटि अॼु बि को न को टॉपिक हूंदो, का न का गुज़ारत हूंदी, को न को जेको आहे सवाल हूंदो या अहिड़ी का शइ जंहिं ते असां ॻाल्हाईंदासीं। फ़ोन कॉल्स हूंदियूं ऐं मुख़्तलिफ़ सॉन्ग्स जेके आहिनि असां पंहिंजा फेवरेट सॉन्ग्स तव्हां ॿुधंदा आहियो हिन शो जे ज़रिए। ऐं कॉल जे लाइ मां इहो चवंदसि त जॾहिं बि कॉल कयो पंहिंजो टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ रखंदा कयो, म्यूट रखंदा कयो, बंदि रखंदा कयो। ऐं जॾहिं कॉल कयो त पंहिंजो नालो, पंहिंजो शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा कयो त मां फलाणो फलाणे शहर मां ॻाल्हायां थो या ॻाल्हायां थी। सो शहर जो नालो माण्हू घटि ॿुधाईंदा आहिनि, पर ॾिसो शहर जो नालो त फ़ख़्र जहिड़ी ॻाल्हि आहे त पाण पंहिंजे शहर खां किथां बि ॻाल्हायूं था, किथे बि कंहिं बि शो में त असां पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु खणूं त हिकिड़ो फ़ख़्र जी ॻाल्हि हूंदी आहे पंहिंजे शहर जो, पंहिंजे ॻोठ जो नालो खणणु। पर अलाए छो माण्हू कीॿाईंदा आहिनि, मां घटि ॾिठो आहे त माण्हू पंहिंजे शहर जो नालो बि खणनि। त शहर जो नालो खणणु सुठी ॻाल्हि आहे न, त तव्हांजे शहरनि खे बि ख़बर पवंदी त भई असांजे शहर मां कॉल्स वञनि थियूं त माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरा एक्टिव आहिनि या हर एक्टिविटी में हू पंहिंजो हिसो वठनि था, त इहा त सुठी ॻाल्हि आहे। इहा त तव्हांजी अञा हौसला अफ़ज़ाई थींदी, तव्हांजी वाह वाह थींदी। पर अलाए छो माण्हू घटि नालो खणंदा आहिनि। कुझु माण्हू चवंदा आहिनि शहर खां या कंहिं ॿिए आउट ऑफ कंट्री कंहिं ॿिए मुल्क खां ॻाल्हाईंदा आहिनि त ॿुधाईंदा आहिनि, पर काफ़ी घटि आहे इहो रेशो, मतिलबु घटि आहे। सो बहरहाल स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, जल्दी सां कॉल कयो। मंडे टू फ्राइडे म्यूज़िक ऑन डिमांड में असां तव्हां सां गॾु आहियूं लाइव 5 खां 7 वॻे ताईं। सो कॉल आहे, कॉल वठंदासीं। हैलो अस्सलाम वालेकुम। हैलो हेलो, आवाज़ जेको आहे बिल्कुलु न पियो अचे ऐं कॉल जेको आहे डिस्कनेक्ट थी वई। अच्छा, असां थोरो टॉपिक जी तरफ़ अची वेंदासीं। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो इहो आहे त ॾिसो, हिकिड़ो हूंदो आहे दिलि आज़ारी करणु, हिकिड़ो हूंदो आहे धोखो ॾियणु। ॿिन्ही सूरतुनि में ॻाल्हि त हिकिड़ी थी अचे, पर तव्हां उन्हनि माण्हुनि जे लाइ छा चवंदव जेके तव्हांखे हर तरीक़े सां दिलि आज़ारी बि कंदा आहिनि ऐं तव्हांखे धोखो बि ॾेई रहिया हूंदा आहिनि ऐं वरी डीठ हेॾा हूंदा आहिनि जो हुननि खे का मतिलबु लाइक जीअं थोरो पछतावो हुजे, शर्म हुजे, हया हुजे, अहिड़ो बि फील न आहे थींदो। ऐं हू पंहिंजे माना पंहिंजे चवंदा आहिनि असां पंहिंजे ज़मीर में मुतमिन हूं, असां माना कुझु बि न आहे ग़लति कयो। ऐं मतिलबु छा आहे, अहिड़ी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? तव्हां कंहिंजे अॻियां रोईंदा आहियो, तव्हां कंहिंजे अॻियां गिड़गिड़ाईंदा आहियो, पर उन माण्हू ते को फ़र्क़ु न आहे पवंदो। त पोइ अहिड़े माण्हू खे पंहिंजी लाइफ मां कढणु खपे या वाक़ई अञा ताईं उन सां रहणु खपे। त अॼु जो जेको टॉपिक आहे त उहो आहे त जेके माण्हू तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तकलीफ़ ॾींदा आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे धोखो ॾेई रहिया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी दिलि आज़ारी करे रहिया आहिनि, त उन माण्हू खे तव्हां वरी बि पंहिंजी लाइफ में रखंदो या पंहिंजे घर में रखंदो। छो जो ॾिसो, रिश्तो त हर हूंदो आहे, सिर्फ़ु प्यार मुहबत इश्क वारो रिश्तो न हूंदो आहे। हर माण्हू ईअं हूंदो आहे, तव्हांजे घर में बि रही कोई तव्हांखे टीस कंदो आहे, तव्हांजे रिश्तनि मां को अहिड़ो हूंदो आहे जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां खां फ़ाइदो वठंदो आहे ऐं वरी हुनखे तव्हांजे कंहिं बि ॾुख या दर्द जो अहसासु न हूंदो आहे। त अहिड़े माण्हू सां तव्हां रिश्तो रखणु चाहींदो या न, ऐं तव्हांखे कीअं मतिलबु उनखे कीअं फेस करणु खपे? अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो मेन इहो आहे। कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। टीवी जो वॉल्यूम बंदि कयो प्लीज़। असां पाड़ेसरी मुल्कनि जा ड्रामनि जा क्लिप्स था माण्हू ॿुधाइनि, कॉल करे वरी मतिलबु टीवी जो वॉल्यूम बि सो बि माना ड्रामा ई अलाए कहिड़ा। सो बहरहाल इन्हनि ड्रामनि मां बि घणो कुझु माण्हू ड्रामा करणु सिखी विया आहिनि ऐं इन्हनि ड्रामनि बि घणो ई ॿेड़ो गर्क कयो आहे। जेके चापलूसियूं, चुगलखोरियूं ऐं चालाकियूं, ई ड्रामनि मां ई जेके पैंतरा हूंदा आहिनि उहे माण्हू सिखंदा आहिनि। सो बहरहाल ड्रामो हिकिड़ो सबक़ु बि ॾी वेंदो आहे ऐं घणो कुझु हुन मां सिखण जे लाइ बि मिलंदो आहे, बुरो बि ऐं भलो बि। छो जो ॾिसो, ॿिन्ही सूरतुनि में हर शइ हूंदी आहे, हुन में नेगेटिविटी बि हूंदी आहे, पॉज़िटिविटी बि हूंदी आहे। ऐं सुठा माण्हू बि हुन में ॾेखारींदा आहिनि, किना माण्हू बि ॾेखारींदा आहिनि। त माण्हू जेके किना हूंदा आहिनि
उन टाइप जा उहे वरी वधीक पंहिंजी नॉलेज में इज़ाफ़ो कंदा आहिनि ऐं उन्हनि खे वधीक नॉलेज मिलंदी आहे त हाणे असांखे अच्छा हिन सां हीअ चाल जेको आहे खेॾणी आहे ऐं जेको चङो माण्हू हूंदो आहे उनखे वरी अञा वधीक पंहिंजी उनजो मिलंदो आहे त भई अच्छा ई सुठो कंहिंसां करण जो कहिड़ो फल आहे त पोइ उहे उन तरफ़ वेंदा आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम, कॉल वठंदासीं। हेलो, टीवी जो वॉल्यूम ऑन आहे ऐं जेको आहे उहो असांखे मतिलबु तव्हांजे आवाज़ खां पहिरीं टीवी जो वॉल्यूम ॿुधण में ईंदो आहे, इन जे करे तव्हांजो आवाज़ु हेसि ताईं नथो पहुची सघे जेसि ताईं तव्हांजी टीवी जो वॉल्यूम बंदि न हूंदो। हमेशह मां चवंदी आहियां टीवी जो वॉल्यूम यार बंदि रखो, तव्हां ही शो बि न पिया ॾिसो या मतिलबु तव्हांजे स्क्रीन ते कुझु ॿियो ई हले पियो त पोइ बि तव्हांखे टीवी जो वॉल्यूम ऑन करण जी ज़रूरत छा आहे। कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो 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 जी अस्सलाम वालेकुम। जी आपकी आवाज सफ़ा घटि अचे, कीअं आहियो? केरु पिया ॻाल्हायो? जी आपकी आवाज न पियो अचे। केरु पिया ॻाल्हायो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी जी थोरो अचे पियो, हाणे सही आहे। कीअं आहियो आपी? मां चयो मां बिल्कुलु ठीकु आहियां। केरु पिया ॻाल्हायो? जी मां नुसरत थी ॻाल्हायां कराची खां। नुसरत। हेलो हेलो जी जी नुसरत पिया ॻाल्हायो? जी मां नुसरत थी ॻाल्हायां कराची खां। कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? जी जी असां बि बिल्कुलु ठीकु आहियूं ऐं अव्हांजो प्रोग्राम इलाही सुठो हलंदो आहे। महिरबानी। नुसरत छा कंदा आहियो पाण? जी मां हाउस वाइफ आहियां। हाउस वाइफ आहियो, अच्छा। प्रोग्राम रेगुलर ॾिसंदा आहियो? जी जी प्रोग्राम मुंहिंजो रोज़ ॾिसंदा आहियूं असां। अच्छा, टॉपिक ॿुधो अॼु जो? जी टॉपिक ॿुधो आहे अॼु जो? टॉपिक न ॿुधो आहे, लाइट कोन्हे का, माफ़ कजो। अच्छा, लाइट कोन्हे का। अच्छा अच्छा, टॉपिक इहो आहे त जेके माण्हू दिलि आज़ारी कंदा आहिनि, धोखो ॾींदा आहिनि तव्हांखे, पोइ बि तव्हां उनखे मतिलबु उनजी लाइफ जी महिरबानी टॉपिक लाइ छोड़े तो मां पाण चवां पई अॼु कॉल करे आपी खे चवंदसि त टॉपिक इहो सुभाणे रखो, तव्हां अॼु रखी छॾियो आहे। अच्छा, त पोइ हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां पंहिंजे टॉपिक ते छा ॻाल्हाईंदो? आपी आवाज़ सफ़ा घटि अचे, छो भला अॼु? आवाज़ थोरो लाइन में मसलो हूंदो, पर मां त बिल्कुलु लाउडली पई ॻाल्हायां। जी मां त लाउडली पई ॻाल्हायां। जी अलाए छो लाइन में मसला के महिल सफ़ा सही थो थी वञे, के महिल सफ़ा घटि थो थी वञे। अच्छा, त पोइ हाणे टॉपिक ते छा ॻाल्हाईंदो? टॉपिक ते मां चवंदमि नाज़रीन खे चवंदमि त भाउ कंहिंजी दिलि आज़ारी न कयो, कंहिंखे ॾुख न ॾियो अव्हां त उहो भलो आहे। सही। जी ॾुख कंहिंखे ॾियो था पोइ उहे तव्हांखे बददुआऊं ॾींदा, पोइ अॼु तव्हांजो घर फिटंदो, इन खां भलो आहे त तव्हां कंहिंखे ॾुखायो ई न। हा, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। पहाको आहे न, भेण वॾनि जो पहाको आहे, न ॾियो न ॾुखायो। हा बिल्कुलु, न ॾिजे न ॾुखाइजे। पहाको मां चवणु चाहींदमि, न ॾियो न ॾुखायो, जे ॾियो था त वरी ॾुखायो न, जे ॾुखायो था त वरी ॾियो न। ॾियो न, सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। ॿियो कुझु चवणु चाहींदो? जी प्रोग्राम मुंहिंजे लाइ सुठो लॻंदो आहे, मां रोज़ ॾिसंदी आहियां शौक़ सां। महिरबानी नुसरत, महिरबानी वॾी। थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं नुसरत असांखे कराची खां कॉल कई ऐं नुसरत चयो तव्हां इहो चवण वारी हुयमि त इहो टॉपिक रखो, पर तव्हां पाण ई रखी छॾियो। पर अच्छा, मेन टॉपिक जो मक़सदु इहो आहे त दिलि आज़ारी जेके माण्हू कंदा आहिनि या तव्हांखे जेके धोखो ॾींदा आहिनि, त मतिलबु तव्हां ख़बर बि हूंदी आहे त हीउ मूंखे धोखो थो ॾिए, ऐं उन माण्हू खे वरी तव्हां कॾहिं कॾहिं चई बि छॾींदा आहियो त यार तूं मूंसां सही न पियो हली या न पई हली या मूंसां तूं सही न कयो, ऐं उहे माण्हू एतिरा डीठ हूंदा आहिनि उन्हनि ते को फ़र्क़ु बि न पवंदो आहे, त तव्हां उन्हनि खे पंहिंजी लाइफ मां रखंदव या कढी छॾींदो। मतिलबु टॉपिक इहो आहे त तव्हां ख़बर पइजी थी वञे त हे माण्हू मुंहिंजे लाइ सही न आहे, त तव्हां रखंदो या न? छो जो काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर बि हूंदी आहे त अॻिलो माण्हू मुंहिंजे लाइ सही न आहे, पर पोइ बि हू हुनजी पचर नाहिनि छॾींदा, जान नाहे छॾींदा। त छा इहो करणु सही आहे या न? ऐं मतिलबु उन माण्हू खे पंहिंजी लाइफ मां दफ़ा करणु खपे या न करणु खपे, या उहो सुधरी सघे थो कॾहिं? त मूंखे त नथो लॻे त उहे माण्हू कॾहिं सुधरंदा आहिनि, छो जो तव्हांखे केरु दुख ॾिए या तव्हांखे कोई दिलि आज़ारी करे या धोखो ॾिए, वरी उहो तव्हां जे अॻियां एॾो डीठ बि हुजे त उन ते को फ़र्क़ु बि न पवे, तव्हां भले रो था या कुझु बि कयो था ऐं उनजे करे कुझु बि करे छॾियो, उन ते को फ़र्क़ु न पए, त पोइ अहिड़े माण्हू खे पंहिंजी लाइफ मां कढी छॾियो। ऐं उन माण्हू खे कॾहिं बि लाइफ में कॾहिं बि इहो यकीन रखो, उन माण्हू खे लाइफ में कॾहिं सुकून कोन मिलंदो, उनखे पाण खे
उहो बि पाण ईअं ई ख्वार हूंदा आहिनि माण्हू अहिड़ा। पर ख़ैर कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भा, केरु किथां खां? अदी चाल खुशो ख़ैर तबे सही आहे? अल्लाह जो शुक्र। अदी मीर अल्ताफ सरवर हो गए सेवन मां। जी अदा वेलकम कयूं था। कीअं आहियो? ठीकु आहियो भा? महिरबानी भेण, ख़ैर अल्लाह तां खुश रहे। आमीन। अच्छा अदा टॉपिक ॿुधो आहे? हाँ अदी टॉपिक ॿुधो आहे। छा कंदव तव्हांजी लाइफ में अगरि अहिड़ो को माण्हू हूंदो त तव्हां छा कंदव? अदी ॾिसो न हाणे हिकिड़ो माण्हू कंहिंखे धोखो थो ॾे त उनखे हाणे छा चवणु घुरिजे। हिकिड़ो बेशनास बेनफ़स इंसान हूंदो न, हाँ जो कंहिंखे ॼाणी वाणी धोखो ॾे ऐं उन सां मतिलबु हिकिड़ो ग़लति रवैयो इस्तेमालु करे हो त अॻिलो सम्झे थो, सही अॻिलो सम्झी वेंदो आहे, पर उनखे हिकिड़ो नियत ॾियणु खपे। उहो अॻिते हली उनखे ई पंहिंजो नियत जेको सो अॻियो ईंदो आहे। हाँ बिल्कुलु सही था चओ। सम्झी थी? बिल्कुलु। तो हाणे असांखे हिकिड़ो गानो ॿुधायो त महिरबानी थींदी। जी अदा कहिड़ो? शमन जो आहे मुंहिंजा मौला। चलो ठीकु आहे भा, ज़रूरु ट्रैक हूंदो शमन जो त असां ज़रूरु प्ले कंदासीं। वॾी महिरबानी भा कॉल करण लाइ। ऐं अदा असांजे सेवन खां कॉल कई। अदा चयो त अहिड़ो माण्हू वाक़ई ढीठ हूंदा आहिनि न, अहिड़नि माण्हुनि खे छा कजे जंहिंजो को ज़मीर ई न आहे, जंहिं ते को फ़र्क़ु ई नथो पवे, त पोइ अहिड़ा माण्हू त बेज़मीरा थिया त उन्हनि खे छा कजे। ऐं वाक़ई में सही आहे त उन्हनि खे छॾे ॾिजे पंहिंजे हाल ते ऐं पोइ वेही ॾिसिजे त हू कीअं ख्वार था थियनि। सो ॾिसो वक़्त ते छॾे ॾियणु खपे माण्हू खे। ऐं वक़्तु चवंदा आहिनि त वॾी शइ हूंदी आहे, पर वक़्तु उन खे सभु कुझु करे ॾेखारींदो आहे जेको सब्र कंदो। छो जो उनखे पंहिंजी अखियुनि सां चवंदा आहिनि न, ॾिस वॾड़नि जो वहाको हूंदो आहे त तव्हां पंहिंजी अखियुनि सां वेही ॾिसो, पर हिकु त तव्हां हक़ ते हुजो, ॿियो वरी तव्हां में सब्र हुजे, त पोइ तव्हां वेही ॾिसो त अॻिले जे माण्हू तव्हां सां ग़लति कयो आहे उन सां छा थो थिए, उन सां कुदरत या तक़दीर छा थी करे। उहो वरी तव्हां अलाह साईं जो वेही ऐं कमाल ॾिसो। छो जो ॾिसो इंसान खां बदिलो कॾहिं कॾहिं वठी बि वेंदो आहे। के सघ वारा माण्हू हूंदा आहिनि, इंसान खां बदिलो वठी सघे थो, पर जेकॾहिं तव्हां बदिलो बि नथा वठी सघो त तव्हां जो वॾे में वॾो बदिलो इहो ई हूंदो त तव्हांजो अगरि बदिलो इंसान खां अलाह साईं वठे त पोइ तव्हां पाण सोचो त उहो माण्हू अर्श खां फर्श ते ज़रूरु किरंदो आहे। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसी हो? मैं बिल्कुल ठीक, आप सुनाएं कैसी हैं? अल्लाह का शुक्र है, मैं बिल्कुल ठीक हूँ। कहाँ से बात कर रही हैं? मैं अनीता बात कर रही हूँ इस्लामाबाद से। इस्लामाबाद से अनीता बात कर रही हैं। वेलकम करते हैं प्रोग्राम में। अनीता कैसी हैं आप? ठीक ठाक? जी आपका प्रोग्राम बहुत अच्छा चल रहा है, मैं देखती हूँ लाइव शौक से देखती हूँ मैं आपका प्रोग्राम। दूसरा सिंधी चैनल में कभी नहीं देखती। मेरे हस्बैंड सिंधी है ना, मैं उर्दू हूँ, तो मैं उर्दू ड्रामा देखती हूँ, उर्दू चैनल देखती हूँ। मेरे हस्बैंड की मेहरबानी है जो वो मुझे आपका प्रोग्राम है ना वो सारा मोबाइल में रिकॉर्ड करता है, और जब भी प्रोग्राम खत्म होता है ना तो वो मुझे एक एक अल्फाज उर्दू में बताता है। अच्छा, वाह वाह, जबरदस्त भाई, आप तो लकी है, इतने अच्छे हस्बैंड मिले आपको माशाल्लाह। जी आप क्या कह रही हो? मैंने कहा आप तो लकी हो, इतने अच्छे हस्बैंड मिले आपको माशाल्लाह। हाँ बहुत अच्छा है मेरा फ्रेंड। माशाल्लाह माशाल्लाह, ऐसे ही खुश आप उनसे बात करो, वो कह रहा है कि मैं आप ही से बात करूं। चलें ठीक है, बात करवाएं। जी वो सिंधी है। जी बिल्कुल। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भेण? मां बिल्कुल ठीक आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीक ठाक पा? जी मां बिल्कुल ठीक आहियां। मुंहिंजी वाइफ सां ॻाल्हायो कीअं लॻो? सुठो लॻो इलाही। ऐं मतिलबु अच्छा उहो तव्हांजी इलाही तारीफ़ करे पई, त तव्हां डाउनलोड करे ॾींदा आहियो उनखे प्रोग्राम, वरी पोइ तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो मीनिंग करे ॿुधाईंदा आहियो, त छा चए पई? वाह ज़बरदस्त। जी मां मीनिंग करे ॿुधाईंदी आहियां। मुंहिंजो वाइफ आहे, भला वाइफ खां वधीक ॿियो केरु हूंदो आहे? हा, वाइफ त लाइफ पार्टनर आहे, त इन खां वधीक त केरु बि न आहे, पर उनखे सिंधी सेखारियो, उन सां सिंधी ॻाल्हाईंदा कयो। जी थोड़ी सिखी आहे, ॻाल्हायो पर थोड़ा जेके अल्फाज सिखी आहे मूंखे ॿुधाए। हा बिल्कुलु ॾियो। सिंधी आप कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अनीता तव्हां सिंधी सिखो पिया न? जी मेरे को थोड़ी सिंधी आती है ना, उर्दू में बहुत उर्दू में मैं परफेक्ट हूँ, बाकी सिंधी मुझे थोड़ी आती है ना। तो अभी आप समझ तो लेती होंगी सिंधी, है ना? जी। अच्छा, कितना मतलब कितने % तक आप सिंधी समझ लेते हो? जी आप क्या कह रही हो? कितने % तक आप सिंधी समझ लेते हो? जी मैं टाइम बताऊं ना? हाँ
मैं 1 घंटे में 2 अल्फाज याद कर देती हूँ। अच्छा अच्छा, चले, ये भी अच्छा है, आहिस्ता आहिस्ता आप सीख जाओगी इंशाल्लाह। और सिंधी आपको अच्छी लगती है, सिंधी जबान? जी जी, सिंधी बहुत मुझे अच्छी लगती है। अच्छा, माशाल्लाह। और बताइए। ठीक है, हेलो, थैंक यू सो मच अनीता, और बहुत अच्छा लगा आपसे बात करके। अनीता हुई इस्लामाबाद का, ये संग अनीता कल भी कॉल कई हुई। अच्छा, अनीता जो हस्बैंड ॾिसो, ये हूंदा हस्बैंड ऐं वाइफ जो रिश्तो ॾिठो हूंदा लाइफ में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पर अहिड़ा बि हस्बैंड हूंदा आहिनि जेके प्रोग्राम खे डाउनलोड करे ॾियनि, वरी हिकिड़ो वर्ड बाय वर्ड मीनिंग सां सम्झाइनि त हीअ छा चए पई, होस्ट प्रोग्राम में छा ॻाल्हाए पई, ऐं उनखे सिंधी सेखारनि। त इहा हूंदी आहे मोहब्बत ऐं प्यार। सो अनीता, आपके लिए बहुत सारी बेस्ट विशेज़ हैं, आपके कपल के लिए। इंशाल्लाह आप दोनों ऐसे ही खुश रहेंगे हमेशा पूरी लाइफ, और आप सिंधी सीख जाओगी इंशाल्लाह ताला। सो बहरहाल वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। तमामु ख़ूबसूरत ट्रैक आहे असां वटि, ऐं ट्रैक जेको आहे मुंहिंजे तरफ़ां अनीता ऐं उनजे हस्बैंड खे डेडिकेट कयूं था ऐं इंजॉय कयूं था। ख़ूबसूरत ट्रैक अवां ॿुधो ऐं यकीनन इंजॉय कयो हूंदो। ऐं पुराणा जेके असांजा सभु गाना आहिनि, गीत आहिनि, इलाही सुठा हूंदा आहिनि। ऐं उहा ई ॻाल्हि त पुराणा जेके बि असांजा मॉडल्स आहिनि, मेल फीमेल जिन उन्हनि में कमु कयो आहे, त उहे बि हिकिड़ी यादि जेका आहे उन्हनि जी ताज़ा थींदी आहे उन्हनि जे पसंदि कंदड़नि जी। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अफरोज़, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, बाक़ी बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो, ठीकु ठाक प्रोग्राम ॾिसो पिया? मां भी ठीक ठाक आहियां। हेलो जी बाकी मां बिल्कुल ठीक ठाक है, तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र है, सब बिल्कुल ठीक ठाक आहियूं। टॉपिक ॿुधो आहे अफरोज़? जी बाकी आवाज़ नथी अचे। अफरोज़, टॉपिक ॿुधो आहे? बाकी टॉपिक वरी भी रिपीट कजो, हाणे लाइट आई आहे। लाइट हाणे आई आहे। अच्छा, टॉपिक अॼु जो इहो आहे त अगरि तव्हांखे लाइफ में ख़बर पइजी वञे थी को माण्हू तव्हांखे धोखो ॾे वियो, तव्हांजी दिल आज़ारी करे थो, ऐं वरी बि तव्हां उन सां गॾु आहियो, त पोइ तव्हां छा कंदव? उनखे ख़तमु करे छॾींदव, छॾे ॾींदव, या उन माण्हू खे टाइम ॾींदव? बाकी पहिरियों त असांखे सोची सम्झी के साथ दोस्ती रखणु घुरिजे। अगरि जेकॾहिं अगरि तॾहिं जो कोन्हे न, अगरि जेकॾहिं उहो छॾे, सची जेको सचो मोहबत कंदो, कोई बि हुजे जेको सचो प्यारु कंदो आहे न, उहो छॾे न ॾींदो आहे। अगरि जेकॾहिं हुनजो मोहबत सचो न हूंदो त उहो वाकई छॾे ॾींदो, त पोइ असां छा जे लाइ हुनजे पोयां लॻूं? छॾियो त बसि, भयो त भयो। न, उहो त तव्हां था छॾियो न उनखे, मतिलबु उहो त उन छॾियो न। ही टॉपिक इहो न आहे। मां टॉपिक जो मतिलबु आहे जेकॾहिं तव्हांखे केरु धोखो ॾे थो, दिल आज़ारी करे थो, ऐं उहो वरी तव्हां सां गॾु आहे, छो जो उनजो तव्हां में मतिलबु आहे, ठीकु आहे, पर तव्हांखे ख़बर पइजी थी वञे त माण्हू सही न आहे, त तव्हां छा कंदव? भले तव्हांजी उन सां दिलि आहे, तव्हां उनखां सवाइ नथा रही सघो, कुझु बि वॉट एवर, पर तव्हां कंदव छा? उनखे छॾे ॾींदव, या उन सां गॾु रहंदव, या उनखे टाइम ॾींदव? बसि मुंहिंजी सची मोहबत आहे त मां उनखे धोखो ॾेई न, मुंहिंजे तरफ़ां हुनखे मां सब्र कंदमि। तव्हां सब्र कंदव? तव्हांखे ख़बर आहे त उहो ग़लति आहे, पोइ बि तव्हां सब्र कंदव? बिल्कुलु, पोइ बि कंदमि। अच्छा, हिकु न हिकु ॾींहुं सही ज़रूर थींदो। चलो, त उम्मीद पे दुनिया कायम है भाई। सही ॻाल्हि आहे। सो ख़ैर, इहो थींदो आहे वाकई में, आहिस्ता अॻियां हली। ऐं बाक़ी मां कुझु कॉल बि आहे, उहे बि बयानु करणु चाहींदमि, छो जो मां हमेशह सब्र ॿारनि खे क़ुर पाक पढ़ाईंदी आहियां, मां सब्र कंदी आहियां, छो जो जेको सब्र हूंदो आहे न उनखां वधीक कुझु मिलंदो ई न आहे। तंहिं करे बसि उहो पाणी अॻिलो सही थींदो, अलाह पाक चाहींदो सही थींदो। हा, अलाह ई सुधारे सघे थो अहिड़े माण्हुनि खे, बाक़ी त कुल ख़ैर आहे। ॿियो बाक़ी मां कॉल ॿुधायो मूंखे। हा ऐं बाक़ी जी, नादर लाखर जो कोई सॉन्ग हुजे महिरबानी करे वो भी प्ले कजो, ऐं मां कुछ कॉल भी ॿुधाइणु चाहियां थी। बिल्कुलु ॿुधायो। लोगों की ऐबों से इसी तरह गाफिल हो जाओ जैसे सोते वक्त तुम दुनिया से गाफिल हो जाते हो। दो आदमियों से हमेशा होशियार रहो, एक वो है जो तुम में, वो एक बताता है जो तुम में नहीं, दूसरा वो जो तुम में नहीं। इस दुनिया में रुपया चाहे जितना भी गिर जाए, अरे इस दुनिया में रुपया चाहे जितना भी गिर जाए, लेकिन इतना कभी नहीं गिर सकता जितना रुपयों के लिए इंसान गिर चुका है। वाह 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 वाह। इतनी अकल नहीं आती है, अरे बादाम खाने से तो इतनी अकल नहीं आती है जितना धोखा खाने से आ जाती है। जिंदगी की रफ्तार इस तरह बनाओ, अगर तो चलेगा, लेकिन कोई दोस्त न पीछे छूट जाए। वाह, जबरदस्त अफरोज, वरी मेहरबानी कॉल करण जे लाइ। थैंक यू।
ओके अल्लाह हाफ़िज़। ऐं अफ़रोज़ जेको आहे इलाही सुठियूं लाइन्स असांखे ॿुधायूं। ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक। ख़ूबसूरत ट्रैक बि अवां ॿुधो ऐं ब्रेक बि ज़रूरी हूंदो आहे, सो ब्रेक ते बि हलियासीं। अच्छा जेको आहे ऑल ओवर जंहिं बि हिन वक़्त ताईं कॉल कई आहे त उन्हनि सभिनी ईअं चयो आहे, मुख़्तलिफ़ राय आहिनि सभिनी जा। जीअं अफ़रोज़ चयो त मां वरी बि सब्र कंदमि, मूंखे अगरि ख़बर पवंदी त केरु मूंसां धोखो करे रहियो आहे या मूंखे तकलीफ़ बि ॾिए थो ऐं मूंसां सही बि नथो हले, पर वरी बि मां सब्र कंदमि, छो जो सब्र करण वारा सां अलाह सां गॾु हूंदा। ऐं मतिलबु मूंखे इहो छा चवंदा आहिनि उमेदु हूंदी त उहो सही थी वेंदो हिकिड़े ॾींहुं। सो इहा बि सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ी, ऐं वाक़ई उमेद पे दुनिया क़ाइमु आहे। त हाणे ॾिसूं था जेको नेक्स्ट कॉलर हूंदो उनजो ओपिनियन छा आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भा कीअं आहियो भेण, ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। केरु किथां खां? गुलरेज़ अली चांडियो लारकाणे खां। गुलरेज़ भा, तव्हां बि रोज़ कॉल कंदा आहियो, पर मां पुछंदी आहियां पोइ ॿुधाईंदा आहियो, पाण न ॿुधाईंदा आहियो। त गुलरेज़ लारकाणे खां ॻाल्हायां पियो। ख़ैर आहे भेण, ख़ैर आहे, हिकु ॾींहुं सुञाणे वेंदो इंशाल्लाह। हा ठीकु ठीकु। ॿियो ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया आहियो? ॿियो ख़ैर लॻो पियो आहे, अलाह जो शुक्र आहे, तव्हांजो दुआऊं। अच्छा, टॉपिक ॿुधो पिया, प्रोग्राम ॾिसो पिया? हा टॉपिक ॿुधो आहे भेण बिल्कुलु। छा कंदव तव्हां? छा ओपिनियन आहे तव्हांजो? हाणे जेके इंसान जी दिलि आज़ारी कंदा आहिनि, चवंदा आहिनि त कंहिंजी दिलि आज़ारी करणु न घुरिजे। कुझु माण्हू हूंदा आहिनि धोखो कंदा आहिनि, धकाबाजियूं कंदा आहिनि, वरी पंहिंजूं ग़लतियूं ॾिसंदा ई न आहिनि त असां का ग़लती कई ई न आहे। सही। वरी अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाए वेंदा आहिनि असां कुझु कयो ई न आहे, असां त हीअं आहियूं। लेकिन पहिरियां माण्हू पंहिंजनि ग़लतियुनि ते नज़र रखे त मां चाहियां मूं में कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि ऐं पोइ ॿिए खे ग़लति चवे। बाक़ी धोखो त कंहिंखे ॾियणु न घुरिजे। चवंदा न आहिनि त अगरि माण्हू ॿिए खे धोखो ॾिनो त पाण खे बि ओड़ो ई मिली वेंदो। ओड़ो मिली वेंदो, बिल्कुलु। जी भेण। त न इहो त ठीकु आहे, त धोखो ॾियण सां पोइ धोखो ई मिली वेंदो आहे, पर तव्हांजी लाइफ में अगरि अहिड़ो को माण्हू आहे जंहिंजी तव्हां ख़बर पइजी चुकी आहे त ही सही न आहे मुंहिंजे लाइ, पोइ तव्हां छा कंदो? उनजी लाइफ में निकिरी वेंदो? लाइफ में अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि, अहिड़ा खोड़ माण्हू थी गुज़रिया, कुझु गुज़री विया आहिनि, कुझु आहिनि। मतिलबु अहिड़नि माण्हुनि खां मां इग्नोर कंदो आहियां। इग्नोर सिर्फ़ु इग्नोर। अहिड़नि माण्हुनि खां जेतिरो पासे ते रहंदो, साइड ते रहंदो न माण्हू, ओतिरो ख़ुशि हूंदो। हा इहो सही आहे, त अहिड़े माण्हुनि खे साइड ते करे छॾिजे त वधीक सुठो आहे। हा सही। ॿियो कुझु चवणु हिन चाहींदो? हिसाब सां गानो बि आहे, ॿुधाईंदुमि। बिल्कुलु ॿुधायो। दिल जाहे रोए पयो मुझे लाए, भली मरा तमा मरा कूड़ा गोढ़ा न बहाए, भली मरा तमा मरा कूड़ा गोढ़ा न बहाए। ओ वनी ॾास दिल जाहे रोए पयो मुझे लाए, ओ पंहिंजी कई थसहा पाण ई ॼाणे, ओ ख़ैर मुंहिंजो थसहा अॼु न सुभाणे। केॾो चयो मांसि माण्हू प्यार मथां न खिलाए, केॾो चयो मांसि माण्हू प्यार मथां न खिलाए, वञी ॾियोसि दिल जाहे रोए पयो मुंहिंजे लाइ। अभी हाणे भली वञी रोए। हा भली पियो रोए। हा ख़ुशि हुजे। बिल्कुलु सॉरी। जेके बि दोस्त शो ॾिसनि था, सनाउल्लाह गोपांग, अलीगुल भट्टी, सदाम चांडियो, सभिनी खे गुलरेज़ अली चांडियो जी तरफ़ खां खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। ऐं जीअं त गुलरेज़ भाउ गानो बि उन ई नोयत जो ॿुधायो त भली ॾियो यार, भली रोए पियो, अलाए छा मतिलबु लाइन्स हुयूं करे विसरी वियो। सो बहरहाल वाक़ई माण्हू कॾहिं कॾहिं कंहिंखे यकीन ॾियारण जे लाइ जेको आहे रोईंदा बि आहिनि, मतिलबु वरी ड्रामा बि कंदा आहिनि, अलाए छा करे छॾींदा आहिनि त अॻिलो मूं ते यकीन करे, पर उन्हनि जी दिलि साफ़ न आहे हूंदी, उन्हनि जो मतिलबु दिमाग़ में कुझु ॿियो ई हलंदो आहे। पर अॻिले माण्हू खे हो करण जे लाइ, मतिलबु उन्हनि जी हमदर्दी हासिलु करण लाइ। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। फरमान अली भुट्टो ॻाल्हायां थी ॿाहिरि की का। जी फरमान, कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया भाउ? जी जी बिल्कुलु प्रोग्राम तमामु बहितरीन माशाअल्लाह। छा चवंदव, टॉपिक ॿुधो आहे? जी जी बिल्कुलु टॉपिक ॿुधो आहे। ऐं त इहो ई चवंदुसि त उन माण्हू खे पंहिंजी लाइफ मां आउट करे छॾिजे, छो त जेको मतिलबु मनसूबाबंदी करे धोखो ॾियण जी सोच में आहे त मूंखे नथो लॻे त उहो कॾहिं मतिलबु सुधरंदो। हा सही ॻाल्हि आहे। छो त अगरि को ग़लती मतिलबु ग़लति फहमी जे करे हू कुझु करे थो त हुनखे मौक़ो ई ॾिजे। अगरि
वो गलत फहमी का अलावा वो मतलब दुश्मनी जे लाइ आयो आहे त पोइ अहिड़े खे चांस ॾियणु मतलब पाण त धोखे जे बराबरि आहे। हाँ इहा बि ॻाल्हि आहे ऐं अहिड़े माण्हू खे वाकई में आउट करणु खपे लाइफ मां। जी जी बिल्कुलु। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो? जी माशाल्लाह तव्हांजो तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। अगरि थी सघे त जेको आहे मास्टर मंज़ूर गुटले कजो ऐं डेडिकेट कंदुमि गुलरेज़ अली तव्हांजो ऐं मीर मोहम्मद मुजैरी खे। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। ऐं फरमान अली भुट्टो ॾहरकी खां असांखे कॉल कंदो आहे, असांजो रेगुलर कॉलर आहे। ऐं फरमान चयो त अहिड़े माण्हू खे जेको आहे लाइफ मां कढण ई खपे, छो जो अगरि तव्हां उनखे पंहिंजी लाइफ मां नथा कढो त माना सम्झो तव्हां पंहिंजो पाण खे ई धोखो ॾेई रहिया आहियो। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे न माण्हू पाण कंहिंजे यकीन में या कंहिंजे मोहबत में या कंहिंजे प्यार में अची करे हरू भरू उन खे टाइम ॾींदा आहिनि, उनखे मौक़ा ॾींदा आहिनि बार बार, ऐं बार बार मौक़ो ॾियण जे बावजूद बि अगरि माण्हू उहो नथो सुधरे त माना तव्हां यकीन कयो त माना उहो कॾहिं बि न सुधरंदो। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो आपी? मां बिल्कुलु ठीकु। जी केरु किथां खां? जी मां दुआ थी ॻाल्हायां हैदराबाद खां। दुआ अॼु तव्हांजो आवाज़ छो चेंज थी वियो आहे? आपी मुंहिंजी तबियत सही न आहे न। हा ॾिस तॾहिं मां तव्हांजो आवाज़ कोन सुञाणे सघियमि, छो लाइ केरु थी ॻाल्हाए? हा तबियत सही न आहे आपी, सुफ़ा गई। अल्लाह साईं ख़ैरु कंदो। छा थियो आहे? आपकी बस गले में सूर इन वजह सां तव्हांखे ख़बर आहे। चलो मौसम बि अहिड़ो लॻो पियो आहे, अल्लाह ख़ैरु करे। तो पंहिंजो ख़्यालु रखो। ॿियो छा चवणु चाहींदव? ऐं आपी तव्हांजो टॉपिक कहिड़ो आहे? धोखो। हा धोखो 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 बि न आहे, पर बहरहाल माना असांजो टॉपिक इहो आहे त जेको धोखेबाज़ माण्हू हूंदा आहिनि ऐं तव्हांजी दिलि बि ॾुखाईंदा आहिनि, तव्हां सां गॾु बि हूंदा आहिनि, त पोइ अहिड़े माण्हुनि खे तव्हां छा कंदव? लाइफ मां कढी छॾींदव या अञा गॾु रखंदव? न इन्हनि खे असां आज़माईंदा आहियूं, अञा वधीक असां आज़माईंदा आहियूं, पोइ इन्हनि खे असां छॾींदा आहियूं। अच्छा हिनखे तव्हां आज़माईंदा आहियो पोइ छॾींदा आहियो? सही। इहो बि सुठो आहे त पहिरियां उनखे आज़माइजे उन खां पोइ छॾिजे, ऐं आज़माए खे वरी बि आज़माइजे वरी बि आज़माइजे, हिकु दफ़ो आज़माइबो। छो जो पहिरियों असांजी सोच ग़लति हूंदी आहे त इत्तबा न ईंदो आहे। हा सही। त असां जीअं दोस्त हूंदा आहियूं, बिल्कुलु असांजा दोस्त सिखिया, पोइ हली 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 सोचे सम्झी करे ख़बर पइजी वेंदी आहे त इहो ग़लति आहे, वरी असांखे धोखो ॾेई रही आहे। सही। हा त हमेशह जेके कुता हूंदा आहिनि उहे धोखो ॾेई हूंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। हा ॿियो छा चवणु चाहींदव? दुआ। ॿियो तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं मां रेगुलर ॾिसंदी आहियां। थैंक यू सो मच। तमामु प्यारी पई लॻे आहे पई, ऐं सच में तबियत ठीकु न हुई त तव्हां निकाल न पई करे सघिया, अॼु मां ॻाल्हाए वठां। न न तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी तबियत जो ख़्यालु रखो, ऐं थोरो मतिलबु छा चवंदा आहिनि मास्क वग़ैरह सैनिटाइज़र वग़ैरह या थोरो ॿाहिरि वग़ैरह न निकिरो, छो जो हालात फ़िलहालु अहिड़ा था हलनि त कुझु चई नथो सघिजे। जी अली गुल भाउ खे सलाम, अॼु गले काते घुमाली गुलबान दुआ ने सलाम। अली गुल भाउ वरी 2-3 ॾींहंनि खां जेको आहे गाइबु आहे, सो अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, अल्लाह साईं हयाती ॾे, ऐं जिथे बि हूंदा ख़ुशी हूंदा, असांजी त इहा ई दुआ आहे। आमीन। तमामु सुठो प्रोग्राम आहे, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच ऐं थैंक्स फॉर कॉलिंग। दुआ असांखे कॉल कई हैदराबाद खां, असांजी रेगुलर कॉलर आहे। दुआ जी तबियत ठीकु कोन्हे का, त दुआ पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, ऐं तव्हां सभई पंहिंजो ख़्यालु रखो, सभई जेको आहे थोरो एहतियात कयो, छो जो तव्हां ख़बर आहे त कोविड अञा असांजे मुल्क में अञा आहे, पूरी दुनिया में आहे, पर असांजे मुल्क में थोरो रेशो जेको आहे ॾिसो पिया त सिंध में थोरो वधीक थी वियो आहे, लॉकडाउन लॻो पियो आहे, हर शइ बंदि लॻी पई आहे, का शइ न आहे खुलियल, सवाइ जेको आहे तव्हांखे खाइण पीअण जी शयुनि खां अलावा ॿियो कुझु बि नथो मिले। सो उहे रौनकूं ऐं उहे रोशनियूं जेके आहिनि उहे बहाल करणु पंहिंजे तव्हांजे हथ में ई आहे, गवर्नमेंट जे हथ में जेको आहे उहो करे पई, पर वधीक तव्हांजे हथ में आहे, तव्हां मतिलबु आवाम माना असां पाण असांजे हथ में आहे, त तव्हां थोरो ख़्यालु रखो। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे 2-3 ॾींहंनि जे लाइ अगरि ॾिसो 2-3 ॾींहं केरु खाईंदो पीअंदो बि न आहे न, त उन जो मतिलबु ईअं न आहे त उहो मतिलबु पंहिंजी हयाती विञाए विहंदो, ईअं बि न आहे न। असां अगरि 2-3 ॾींहं ख़्यालु रखंदासीं, 2-3 ॾींहं हिक ॿिए सां न मिलंदासीं, 2-3 ॾींहं मार्केट बंदि हूंदा, 2-3 ॾींहं भला तकलीफ़ ईंदी, ज़िंदगी त बचंदी। हीअ ज़िंदगी बचाइण जे लाइ ई कयो पियो वञे न सभु कुझु। ऐं ठीकु आहे इहो बि मञिजे थो त ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे, पर किथे बि ईअं ई कोन्हे लिखियलु त तव्हांखे किथे लिखियलु हुजे त तव्हां पाण वञी मौत जे मुंहं में वेहो ऐं पोइ तव्हां मरी वञो ऐं चओ त असांखे अल्लाह साईं मारे छॾियो, ईअं बि कोन्हे को, छो जो अल्लाह साईं हदीस में किथे बि ईअं कोन्हे लिखियलु त तव्हां पाण ॾिसो, चवंदा आहिनि अगरि तव्हांखे पंहिंजी जान जो ख़तरो आहे त कंहिंजी
जान वठी बि सघो था। मिसाल हिकिड़ो पंहिंजी जान बचाइण जे लाइ कंहिंजी जान वठी बि सघिजे थी, त ही बि इहो ई आहे न, त तव्हां पंहिंजी जान था बचायो न। सो उनजे लाइ थोरी अगरि तकलीफ़ तव्हांखे थिए थी 2-3 ॾींहंनि जे लाइ त सुठी ॻाल्हि आहे, पर जेको आहे जीअं उहा ई ॻाल्हि त गवर्नमेंट जो बि इहो ई चवणु आहे त एतिरो आवाम जेको आहे अञा साथ नथो ॾिए जेतिरो ॾियणु खपे, त तव्हां ॾियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ॾींदव त हू बि ख़ुशि थींदा ऐं अॻियां वरी तव्हांजे लाइ ओतिरी वरी सहूलियतूं वापसि आणींदा, त थोरो त मतिलबु उन्हनि सां कंप्रोमाइज़ कयो। पर काफ़ी माण्हू कनि था, काफ़ी नथा कनि। सो अलाह साईं सभिनी खे सम्झ ॾे, अलाह साईं इन वबा खे असांजे मुल्क खां पूरी दुनिया खां ख़तमु करे जेतिरो जल्द थी सघे, छो जो अलाह साईं जे हथ में त हर शइ आहे, नामुमकिन उन जे लाइ कुझु बि न आहे, उन लाइ हिकिड़ो सेकेंड बि वॾो आहे। सो अलाह साईं रहम करे सभिनी ते। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां ख़ालिद भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो? अलाह जो शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु जो टॉपिक शायदि आहे, मां सम्झां थो त धोखो, जेके दोस्त माना जेके जी जी, माना धोखो दुश्मन थी करे धोखो था कनि या दिल आज़ादी था कनि, जी, इहो ई आहे न जी? हा, पर मतिलबु तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो दोस्त तव्हांखे धोखो थो ॾिए, तव्हां सां सचो न आहे, पोइ बि तव्हां हुन सां रहंदव या छॾे ॾींदव? अॼु अहिड़नि माण्हुनि सां माना न रहणु खपे त बहितर आहे, छो जो माना जेकॾहिं माना हिकिड़ो दफ़ो तव्हांखे धोखो ॾियनि था त उन मां वरी चङाईअ जी उमेद ॿीहर कहिड़ी था रखी सघूं? हा, सही ॻाल्हि आहे। उन मां त वरी चङाईअ जी उमेद माना रखी नथा सघूं न। कंहिं ॾाहे जो कोल आहे त मूंखे दोस्तनि खां बचायो, दुश्मननि सां पाण मुंहुं ॾेई वठंदुसि। वाह वाह वाह। छो जो दोस्त अहिड़ी शइ हूंदो आहे जेको 24 कलाक गॾु हूंदो आहे, हुनखे राज़नि जी ख़बर हूंदी आहे त हे किथे हूंदो, हाणे काॾे वियो आहे। हा, ऐं दुश्मन जी परख हूंदी आहे त हे मुंहिंजो दुश्मन आहे, माना मूंखे हे माना न सहंदो या जिते बि मिलंदो मूंखे काथे न काथे नुक़सानु ॾींदो। सही। ऐं मौला अलीअ जो कोल आहे त जंहिंसां चङाई कयो हुनजे शिर खां बचो। वाह, सही। सो ही दुनिया माना धोखेबाज़नि जो हिकिड़ो माना जेको आहे त माना मर्कज़ थी वई आहे। दोस्ती अॼु जे दौर में रही कोन्हे, बिल्कुलु सिर्फ़ मफ़ादनि जी माना जेको आहे त पोइ लॻी आहे। जेकॾहिं हिक ॿिए में माना मफ़ाद आहिनि त असां हिक ॿिए सां मिलूं था, न त दिलनि मां उहा मोहबतूं ई हलियूं वयूं नथी जेके माना अॼु खां 30-40 साल अॻु माना जेको आहे त माना रूहानी तौर ते हिक ॿिए सां मोहबत हुई। अॼु जे दौर में त असां किथे ॾिसूं ई कोन था। बिल्कुलु सही। ऐं हर माण्हू माना ॿिए जा पेर कढण जे लाइ तयारु आहे त माना हिनखे मां नुक़सानु कीअं ॾियां, कीअं ॾियां, सही ॻाल्हि आहे। सो कंहिं चयो आहे या मिसाल माना किथे असां पढ़ियो आहे त पोख पाणीअ ते वधंदी आहे, इंसान नियत ते वधंदो आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। तव्हांजी माना जेकॾहिं नियत सही आहे त अलाह साईं माना तव्हांखे हुनजो माना तमामु घणो उजूरो ॾिए थो ऐं साफ़ सुथरी ज़िंदगी गुज़ारे हिन दुनिया मां हलिया था वञो। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं कंहिंसां धोखो, फराड या मिसाल माना दोस्तीअ जे रूप में तव्हां हुन सां सुठो नथा हलो त अलाह साईं वरी तव्हांखे उन जी माना सज़ा बि ॾिए थो, पर तव्हां सम्झी न सघंदव इन ॻाल्हि खे। सही ॻाल्हि आहे। उहो बसि अलाह ते छॾे ॾिजे, बहितर आहे त माना उन माण्हूअ खे माना जेको आहे त पंहिंजे ज़िंदगीअ मां निगलेक्ट करे छॾिजे। पोइ उहो भली घणी रत जो रिश्तो छो न हुजे या दोस्तीअ जो रिश्तो छो न हुजे। सही ॻाल्हि आहे। वॾे नुक़सान खां बचण जे लाइ बहितर आहे त नंढो नुक़सान खणी करे हुनजे तजुर्बे मां पिराइजे त हिन पहिरियां ई चङाई न कई आहे त अॻिते कहिड़ी चङाई छा कंदो। सही ॻाल्हि आहे। ॿुधो था आवाज़? जी जी, तव्हां बिल्कुलु ॿुधो पिया। त मिसाल बि ॾींदा आहिनि न त जे उभरे था न कयो सो लहंदे छा कंदो। जी जी, मिसाल ॾींदा आहिनि न त जे उभरे था न कयो सो लहंदे छा कंदो। हा, बिल्कुलु हक़ीक़त आहे। जंहिं माना जेको आहे त उभरंदे ई माना तव्हां न ॾेखारियो त लहंदे कहिड़ो माना जेको आहे त असांजे मथां पंहिंजो शफ़क़त जो हथ घुमाईंदो। सही ॻाल्हि आहे। या असां सां कहिड़ी चङाई कंदो। सही। तंहिंजे करे बहितर आहे त पाण हुनखे ज़िंदगीअ मां कढी छॾिजे, छो जो सचा माण्हू अॼु रहिया ई कोन्हनि हिन दुनिया में। बिल्कुलु सही। सिर्फ़ पैसे जी माना पूजा आहे, जिते किथे माना पैसो थो हले, माना मोहबतूं माना रहियूं कोन्हनि। सिर्फ़ हिक ॿिए जे मफ़ादनि जी पोइवारी आहे, जेका असां मफ़ादनि जी पोइवारी कयूं था त तूं छा ॾींदे मूंखे, मां तोखे छा ॾींदमि। सही ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं कंहिंसां सलाम कयूं था त उहो बि अंदर में अॻु में सोचूं था जे हिन सां सलाम कंदासीं त कहिड़ो फ़ाइदो, जेकॾहिं न कंदासीं त नुक़सानु कहिड़ो आहे। सही ॻाल्हि आहे।
अॻु में ई उहा असां माना अंदर में उहा रिथ रिथ हूंदा त हिन सां तालुकात वधायूं त छो वधायूं, छो वधायूं, सही ॻाल्हि, बिल्कुलु जेकॾहिं वधायूं त माना असांजो कहिड़ो मफ़ाद आहे। सही। हलो आहे थी जी अदा ॿुधूं पिया बिल्कुलु। उस्ताद हिन जूं बुखारी जूं कुझु हदीस सराइकी में शाइरी आहे जी उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। बिल्कुलु। हलो आहे थी जी जी अदा बिल्कुलु ॿुधायो। तूं बेक़दरा तेरी दिल बेक़दरी तेरियां कातिल अखियां बेक़दरियां। वाह। ॿुधो आहे थी जी अदा। अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾे वञ तेरे पैर दियां तलियां बेक़दरियां। वाह। सरफाड़ घटां त बि कुझु न पुछनि तेरे घर दियां भितियां बेक़दरियां। वाह वाह वाह। दस कोन ॾेवन तेरे पैर ढकनि तेरे ॻोठ दियां गलियां बेक़दरियां। वाह। हिकु ॻाल्हि होवे त उस्ताद करां तेरियां सारियां ॻाल्हियां बेक़दरियां। वाह 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 वाह। अल्लाह साईं ख़ुशि रखंदो आहे, वॾी महिरबानी। आमीन आमीन। थैंक यू भाउ, थैंक यू। ख़ालिद भुट्टो भाउ सां कॉल कई ऐं ख़ालिद भाउ इहो चयो त जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त तव्हांजी लाइफ में तव्हांखे धोखो ॾिए पियो या वरी जेको आहे मतिलबु को बि अहिड़ो नुक़सानु ॾियण वारो आहे त उन माण्हू खे तव्हां पंहिंजे लाइफ मां कढी छॾियो। सो बहरहाल नादिर लाशारी जो ट्रैक आहे जेको असां अफ़रोज़ जी फरमाइश ते हलाईंदासीं। सो अफ़रोज़ तव्हांखे ई डेडिकेट कयूं था असां पूरी टीम जे तरफ़ां, मुंहिंजे तरफ़ां अफ़रोज़ खे ही सॉन्ग डेडिकेट। अचो त ॿुधो। वेलकम ऐं तमामु ख़ूबसूरत ट्रैक मां ॿुधो नादिर लाशारी जो ऐं हिन वक़्तु कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वो गानो खत्म थी न तंहिंखां पोइ प्रोग्राम पाके हेलो अस्सलाम वालेकुम मोहतरमा। वालेकुम अस्सलाम। अदा कीअं आहियो, ठीकु आहियो? जी मैडम असांजी इहा फरमाइश को गानो असांखे सुठो ॿुधायो, माशाल्लाह बहितरीन तव्हांजो प्रोग्राम पियो हले। महिरबानी। केरु ॻाल्हायो पिया, किथां ॻाल्हायो पिया, नालो त ॿुधायो। ॿियो अॼु सभु ख़ैर लॻो पियो आहे? सभु ख़ैर आहे, नालो त ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर। या मूं पहिरीं दफ़ा तक़रीबन तव्हां सां ॻाल्हायूं पिया। अच्छा चलो ठीकु ठीकु। हा सॉन्ग कहिड़ो ॿुधणो, कहिड़ी फरमाइश कई तव्हां? मंसूर सखरानी जेकॾहिं ॿुधायो त तव्हांजी महिरबानी थींदी। चलो ठीकु आहे, ओके ओके। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। ऐं जेको आहे अदा थोरो मतिलबु कंफ्यूज़ पियो लॻो। अच्छा नालो ॿुधा, बार बार पुछो बि नालो ॿुधायो पर नालो कोन ॿुधायो न था। पर मंसूर सखीरानी जो ट्रैक चयो त ठीकु आहे, अगरि जेकॾहिं हूंदो त असां ज़रूरु प्ले कंदासीं। बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी कीअं आहियो भाउ, ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह भेण, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसो पिया? बिल्कुलु तमामु बहितरीन प्रोग्राम। त टॉपिक थोरो रिपीट करे खे टॉपिक मां ॿुधो सही, लेकिन थोरो ज़हन तां जेको कॉल ध्यान हुयो ज़हन त थोरो हेठि मथे थी वियो। नालो त ॿुधायो पंहिंजो पहिरियां। मोहम्मद हनीफ शाह, वापदा कॉलोनी, गुडू, जिला कश्मीर खां। अच्छा अदा हनीफ, तव्हां त हमेशह नालो ॿुधाईंदा आहियो, शहर जो नालो अॼु छा थी वियो? जी मुंहिंजो तव्हां त हमेशह स्टार्ट में ई नालो ॿुधाईंदा आहियो पंहिंजो, अॼु छा थियो, विसरी वियो छा नालो? अॼु नालो ॿुधायो न, वापदा कॉलोनी, गुडू खां मोहम्मद हनीफ शाह। चलो चलो पोइ न सम्झायो, पोइ वरी दोबारा मूंखे ॿुधाइणो पियो। चलो ठीकु। अच्छा छा चवणु चाहींदो, छा कहिड़ो ट्रैक ॿुधणु चाहींदो? जी ट्रैक कहिड़ो ॿुधणो? हेलो जी जी भाउ छा पिया चओ? हेलो कॉल ई डिस्कनेक्ट थी वई, थोड़ी कॉल में प्रॉब्लम हुई। बहरहाल ब्रेक जो टाइम थिया, ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं असांजो प्रोग्राम मंडे टू फ्राइडे असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं लाइव फ़ोन कॉल ज़रिए, ऐं तव्हां पंहिंजा फेवरेट सॉन्ग्स ॿुधंदा आहियो ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते बि ॻाल्हाईंदा आहियूं। अॼु जो जेको असां टॉपिक आहे उहो इहो ई आहे त जेको तव्हांखे धोखो ॾेई रहियो आहे, जेको तव्हांखे चीट करे रहियो आहे माण्हू, तव्हांखे ख़बर बि आहे, उनजे बावजूदि तव्हां उनखे पंहिंजी लाइफ में रखंदव या कढी छॾींदव। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां खां? जी गुलाम अली थो ॻाल्हायां, शिदात कोट खां। जी अदा वेलकम कयूं था। छा चवणु चाहींदो भाउ, प्रोग्राम ॾिसो पिया? हेलो
हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वही छो तो कॉल सिग्नल्स शायद वीक हुआ या कुछ अहिड़ो प्रॉब्लम हुयो। बहरहाल जल्दी सां कॉल के स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे ऐं मंडे टू फ्राइडे जीअं आउं ॿुधाए रही आहियां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। सैटरडे संडे हूंदी आहे असांजी छुट्टी। सो बहरहाल जेको आहे असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सॉन्ग्स बि ॿुधाईंदा आहियूं ऐं फ़ोन कॉल्स ज़रिए तव्हांजी फरमाइश में पूरी कंदा आहियूं। हिन वक़्तु कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मूंखे कहिड़ी ख़बर मूंखे हुन सां मोहबत थी वेंदी? अच्छा मूंखे कहिड़ी ख़बर मूंखे हुन सां मोहबत थी वेंदी? मूंखे त सिर्फ़ु हुनजो खिलण वणंदो हुयो। वाह 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 वाह। स्मार्ट सनाला गोपांग कंबर खां थो ॻाल्हायां। हा मां बिल्कुलु आवाज़ सुञाणे वियमि। स्मार्ट सनाला अच्छा खिलण वणंदो हुयो, हाणे नथो वणे? जी जी खेलो पियो प्रोग्राम ॾिसूं था माशाल्लाह ॾाढो सुठो थो लॻे। सनाला मुंहिंजे सवाल जो जवाब ॾियो। सवाल कहिड़ो आहे त जेको इंसान न न न न न टॉपिक ते न, मां जेको तव्हां शेर पढ़ियो मां उन ते थी चवां त खिलण वणंदो हुयो आख़िर में तव्हां चयो त छा हाणे खिलण न वणंदो? हाणे बि वणंदो आहे माशाल्लाह। हाणे बि वणंदो आहे न, ईअं त न कर रूबरू मन तो। मां आहे जे बदिरां हुयो चई वियुमि। सही सही। सो बहरहाल टॉपिक ॿुधो। टॉपिक इहो आहे त जेकॾहिं को इंसान असांखे धोखो थो ॾिए हुनखे रखणु घुरिजे या छॾणु घुरिजे, हा न? हा छा कंदव तव्हां? मूंखे जेको धोखो ॾींदो आहे न मां हुनखे लेफ्ट हणी छॾींदो, रिमूव करे छॾींदो। छाकाणि त जेको इंसान असांखे पहिरियों ई धोखो ॾींदो आहे न पोइ उनखे असां ॿीहर ज़िंदगी में रखंदा आहियूं न, उहो असांजी लाइफ सां खेॾंदो रहंदो आहे, प्ले कंदो आहे, रांदि खेॾंदो आहे। त मां चवंदुसि त उनखे चव वञ बाबा तूं पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि रहो, ठीकु आहे। उन्हनि सां गॾु हुजे जेके तो जहिड़ा प्लेयर आहिनि। हा सही ॻाल्हि आहे, लेफ्ट करणु खपे। मुंहिंजो टॉपिक में इहो हुयो ऐं हिकिड़ो सॉन्ग यादि पियो आहे, ॿुधायां तव्हांखे? बिल्कुलु ॿुधायो। ओके। तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे, तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे, तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे, तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। स्मार्ट सनाउल्ला से कॉल कई ऐं सुठो लॻो इलाही सनाउल्ला तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं सभु ॾिसंदा हूंदा त सनाउल्ला सॉन्ग ते चए पियो मां खिला छो पई, हिकिड़ो बोलड़ो मुंहिंजे साम्हूं बीठो, उहो मूंखे खिलाए पियो ऐं वरी हलियो वियो। हाणे सभु खिलनि था, हाणे असां था खिलूं हुन ते। इहे काफ़ी जेके आहिनि बोलड़ा ईंदा रहंदा आहिनि। सो इहो बोलड़ो ॾाढो तंग कंदो आहे, रोज़ अची करे माना शकिलियूं अजीब ठाहींदो, वरी माना खिलाइण जी कोशिशि कंदो आहे मूंखे। सो तॾहिं मां खिलां पई। हाणे मां सॉन्ग ॿुधां थी, वीचारो हाणे वरी सभु उन ते था खिलनि। सो बसि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, उहा ई ॻाल्हि आहे। असांजे टॉपिक जे मुताबिक़ ई आहे त भई धोखो ॾींदो त धोखो मिलंदो, दिलि आज़ारी कंदो त दिलि आज़ारी थींदी आहे, जेकॾहिं कंहिंखे ख़ुशि रखंदो त तव्हां बि ख़ुशि रहंदव। सो बहरहाल सनाउल्ला ॾाढी सुठी ॻाल्हि कई त लेफ्ट करे छॾिजे, ऐं वाक़ई में अहिड़े माण्हू खे लेफ्ट करे छॾिजे ऐं उनखे ईअं लेफ्ट कजे त वरी कॾहिं हू तव्हांजे साम्हूं बि न अची सघे। त अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजी लाइफ मां लेफ्ट करणी खपे। छो जो तव्हांजे अहिड़नि जी ज़रूरत कोन्हे का, जेके तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धोखो ॾींदा हुजो या कंहिंसां खेॾंदा हुजो या जेको आहे कंहिं में मतिलबु हुजेव त तव्हां हुन सां गॾु हुजो ऐं मतिलबु पूरो थी वञे त वरी तव्हां जेको आहे मुख़्तलिफ़ ड्रामा जेको आहे उहो ठाहियो। सो अहिड़े माण्हुनि सां ख़तमु करणु खपे। ऐं माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे केसि ताईं कंहिंखे आज़माईंदो, केतिरो आज़माईंदो, हिकु दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा, केतिरो आख़िर केसि ताईं। सो बहरहाल टॉपिक ते सभिनी जो बहरहाल इहो ई चवणु आहे त उन माण्हू खे लेफ्ट करणु खपे, उन माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी मां दफ़ा करणु खपे, उन माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी में कढणु खपे। ऐं मुंहिंजो ओपिनियन बि इहो आहे त उन माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी में कढणु खपे ऐं अलाह साईं ते छॾणु खपे। अलाह साईं बहितर करण वारो आहे। ऐं वाक़ई में आउं तव्हांखे इहो ई चवंदमि यकीन सां त तव्हांजी लाइफ मां अगरि केरु वञे थो त उनखे वञणु ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हांजो दिलि ईअं चए थो त हिन माण्हू मां मूंखे फ़ाइदो न आहे, हिन मूंखे हिकु दफ़ो ॿ दफ़ा धोखो ॾिनो, उनखे बि छॾे ॾियो।
छो जो तव्हांजी बहितरी जे लाइ थो थिए पियो। अगरि कंहिंजी का हक़ीक़त तव्हांजे साम्हूं खुलंदी आहे त तव्हांजी बहितरी आहे न, उन में त तव्हांखे वॾे नुक़सान खां तव्हां बची वियो, तव्हांजी लाइफ मतिलबु ख़राबु थियण खां बची थी वञे पई, त इहा सुठी ॻाल्हि आहे न। जो सॼी ज़िंदगी जे लाइ तव्हां बि रो, तंहिं खां बहितर आहे 2-3 ॾींहं रो, चलो ठीकु आहे, ओके। ईअं त माण्हू ॾिसो तव्हां कंहिंसां प्यारु कंदा आहियो, को रिश्तो तव्हांजो वेझो हूंदो आहे, उहे अचानक उहे फौत बि थी वेंदा आहिनि, माण्हू अचानक मरी वेंदा आहिनि, अचानक उन्हनि सां को हादसो थी वेंदो आहे, तब त तव्हांखे ख़बर अची वेंदो आहे न। त हीअ त अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे लाइ मतिलबु हिकिड़ा ज़िंदा लाश आहिनि हीअ माण्हू। इन्हनि ज़िंदा लाशनि जे लाइ छा वेही माण्हू रोए, छा वेही पाण खे तकलीफ़ ॾिए, छा वेही करे उहो हिकिड़ा मतिलबु ठीकु आहे, उन्हनि खे अलाह साईं बि छॾे ॾींदो आहे अहिड़े माण्हुनि खे। उहो इहो वाज़े थियल आहे त उहे हिकिड़ा क़ुरान पाक में आहे त उहे हिकिड़ा ज़िंदा लाश हूंदा आहिनि। उन्हनि खे चलो पंहिंजे खाधे नसीब जो खाधो पीतो बि मिलंदो आहे, सभु कुझु थींदो आहे, जेको उनजे नसीब में लिखियलु हूंदो आहे उहो मिलंदो रहंदो, पर उहे अलाह जे नज़र में बि ईअं हूंदा आहिनि, छो जो उन्हनि तला खे विसारे छॾियो हूंदो आहे न। सो बहरहाल जेको आहे तव्हां सम्झी विया हूंदो। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुझे प्यारी भेण के मुझे तरफां जुमे जो लख लख मुबारक। मीर मोहम्मद बगैरी फ्रॉम दुबई। खैर मुबारक। कीअं आहियो भाउ मीर मोहम्मद, कीअं आहियो? अल्लाह जा करम नदी, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजे साम्हूं आहियां, प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी बिल्कुलु अॼु प्रोग्राम ॾिसंदा, तमामु ॾाढो ज़बरदस्त आहे, हमेशा वांगुरु अॼु। महिरबानी। छा चवणु चाहींदो? टॉपिक ॿुधो? जी टॉपिक तमामु बहितरीन आहे। जेको बि मां इहो चवणु चाहींदुमि, जेको बि टॉपिक हूंदो आहे त उहो ज़िंदगी सां जेको आहे त जुड़ियल हूंदो आहे, हमेशा वांगुरु। बिल्कुलु। जेको अगरि असां सां धोखो करे थो या असां सां दगाई करे थो, मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे त हुन खां एॾो परे हले वञिजे जीअं गुलेली खां कां वठी वेंदो आहे। हाँ, सही ॻाल्हि आहे। एतिरो माना हुन माण्हू खां परहेज रहिजे त हुन में बहितर आहे, बहितरी आहे। सही ॻाल्हि। अगरि अॻ में माण्हू खे ख़बर पइजी वञे थो त धोखेबाज़ आहे त हुनजो मुंहुं लॻे थो न, पोइ ॾींहुं बि सुठो न गुज़रंदो आहे। हा, इहा बि ॻाल्हि सही आहे। जी जी। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? ट्रैक को ॿुधणो आहे? मुंहिंजे दोस्त मूंखे सलाम ॾिना, फरमाने त हुनखे बि खोड़ सारा सलाम। गानो ॿुधाईंदुमि खे। जी जी बिल्कुलु। करी नथो को एतबार दिल बर कंदो खां मां प्यार तोसां एॾो दिल बर तोखे कहिड़ी ख़बर मां जो दिल बर आहियां तो सिवा बि कुझु न आहियां मां दिल बर। वाह वाह मीर मोहम्मद भाउ, तमामु सुठो। ऐं जेको आहे को ट्रैक ॿुधणो आहे? जी शमन अली मीर अली जो गानो ॿुधायो जो असलेख जो आहे फरमान भाउ जो नाम हिंदी शर्मा जो नाम साजिद मेचले जो नाम जो पूरे टीम जो नाम। ओके ओके, थैंक यू सो मच। मीर मोहम्मद भाउ दुबई खां असां कॉल कई, असां रेगुलर कॉलर आहे। मीर मोहम्मद भाउ हमेशह असां कॉल कंदो आहे, कॾहिं बि कॉल मिस नाहे कंदो। मीर मोहम्मद भाउ जी इहा ॻाल्हि मूंखे वणंदी आहे त ॾिसो दुबई खां कॉल कंदो आहे रोज़, ऐं रोज़ प्रोग्राम ॾिसंदो आहे। अगरि कॾहिं कॉल न बि करे सघंदो आहे त प्रोग्राम रोज़ ॾिसंदो आहे। ऐं कॉल न करण जो मतिलबु इहो न आहे त हू कॉल नाहे कंदो, हू कॉल ज़रूरु कंदो आहे, पर कॾहिं कॾहिं कॉल नाहे मिलंदी। सो इहा हूंदी आहे हक़ीक़ी मोहब्बत, हक़ीक़ी प्यार, हक़ीक़ी इज़त करणु कंहिंजी, त बिना कंहिं मतिलब जे, बिना कंहिं लालच जे तव्हां कंहिंसां प्यार था कयो, इहा हूंदी आहे मोहब्बत। सो बहरहाल वॾी महिरबानी भाउ कॉल करण जे लाइ। कॉल आहे, वरी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां खां? जी मां गुलशन एडिट खां वफ़ा शाह पई ॻाल्हायां। वफ़ा शाह, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो अजरा? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। जी प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी बिल्कुलु, तव्हांजो प्रोग्राम तमामु ज़बरदस्त बहितरीन ऐं तमामु माशाल्लाह प्रोग्राम खे तव्हां 100 चंड ॾेई छॾिया आहिनि। थैंक यू सो मच। अच्छा, तव्हां नालो छा ॿुधायो? वफ़ा शाह? जी जी बिल्कुलु वफ़ा शाह। भला वफ़ा ई छो, बेवफ़ा छो न? यार बेवफ़ाई घणी आहे न। हाँ सही ॻाल्हि आहे, वफ़ा थोरी आहे। ठीकु। अच्छा, वफ़ा नालो मतिलबु उहो पुछण इहो पई चाहियां त वफ़ा नालो ई छो रखियनि, ॿियो कुझु छो न? वफ़ा जो मतिलबु त ठीकु आहे, ख़बर सभिनी खे वफ़ा जो, पर माना छा कॾहिं पुछो आहे तव्हां पंहिंजे अम्मी अबू खां त छा सोचे करे वफ़ा रखियनि? तासिर इहो हुयो त हीअ असांजी बेटी होनहार थींदी, बेटे ऐं डे हुयो न, हा, तंहिंमें उन जे करे त हीअ हर कंहिंसां वफ़ा कंदी। गुण हूंदो को। अच्छा ज़बरदस्त। अच्छा, पोइ वफ़ा तव्हां सां कॾहिं कंहिं बेवफ़ाई कई आहे? जेको असांजो टॉपिक बि आहे भई धोखो, दिलाज़ारी, मतलब या ही जेकी नफ़्सा नफ़्सी जी दुनिया आहे न, इन में आहे ई धोखो। धोखो, सही ॻाल्हि आहे।
इन्हें भी कोई तो सचो बोले चल रक्त जो स्टेशन में सच्चाई न रही है आणि एक तो मकाफती हमला हाँ, अगर ये- मां के सां धोखो कलम तो बेटे उनसा भी धोखो थी वेंदो आहे हा इहा ॻाल्हि आहे अॼुकल्ह त इहो ई आहे गिव एंड टेक थी वियो आहे बिल्कुल असल में छा आहे नेगेटिव रहने में कॾहिं आहे न माण्हू जो हुनखे कोई धोखो मिलंदो आहे हा। अगरि पॉज़िटिव आयो तव्हांखे कॾहिं बि को धोखो ईंदो सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ॿियो कुझु चवणु चाहींदव बेस्ट इहो आहे त मूंखे दीवा जो कोई बि सॉन्ग खपे मूंखे ॾाढो मतिलबु दीवा सहर सां इश्क आहे इश्क कंहिंसां दीवा सहर दीबा सहर सां अच्छा वाह वाह तमामु बेस्ट सिंगर आहे बिल्कुलु नो डाउट सिंध जी राणी आहे सिंध जी राणी आहे ऐं बिल्कुलु। माशाल्लाह तमामु सुनील आहे हा तमामु सुठो आवाज़ उन्हनि जो ऐं बाय नेचर बि ऐं त कॾहिं कोन मतिलबु पर मां हिकु दफ़ो मिली आहियां पर ॿुधो आहे त बाय नेचर बि इलाही सुठी आहे पर्सनैलिटी माशाल्लाह छा आहे त पोइ नेचर बि त उहो हूंदो न हा बिल्कुलु इहे बि सही अच्छा उनजो सॉन्ग ॿुधणो आहे तव्हांखे दीवा सहर जो जी जी बिल्कुलु अच्छा चलो जे हूंदो त बिल्कुलु ज़रूरु ॿुधाईंदासीं ॿियो कुझु चवणो आहे वफ़ा बस वफ़ा ने बेवफ़ाई की है हाणे मां इहो गानो चवां इहो आहे बसि इहो आहे मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे त कंहिंखे तव्हांजे दोस्त कशिश वफ़ा वफ़ा तव्हांजा वफ़ा जा जेके थोरा घणा फोन कॉल जा जेके सिग्नल आहिनि न उहे बेवफ़ाई करे वेठा आहिनि तव्हांजो आवाज़ ॾाढो कटिजे थो जी जी बिल्कुलु हा मुंहिंजो ग्राउंड फ्लोर घर आहे न त बाक़ी असां सिग्नलनि जी प्रॉब्लम आहे ऐं सो बसि इहो ई आहे त मुंहिंजी पब्लिक खे हिकिड़ी इहो ई गुज़ारिश आहे त तव्हांजे चैनल जे तवसुल सां त कोई बि कंहिंखे धोखो न ॾे कंहिंजी दिलि आज़ारी न करे बिल्कुलु। छो जो हुन में ख़ुदा बि नाराज़ थींदो आहे हा बसि ख़ुदा जो ख़ौफ़ हुजेनि त वरी ईअं न कनि न बसि माण्हुनि मां जेकॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ बि निकिरी वियो आहे जेकॾहिं माण्हुनि में इहो ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे न त कोई कंहिंजी दिलि आज़ारी वाक़ई दिल्ली न में करे आज़ारी करे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु बिल्कुलु। त ख़ैर हाणे छा थो करे सघिजे इहो ई करे सघिजे थो बसि अलाह साईं सभिनी खे हिदायत ॾे त कोई बि कंहिंसां धोखो न करे चाहे कहिड़ी बि दुश्मनी हुजे कुझु बि हुजे ऐं दरगुज़र करे इन में ई इंसान जी ज़िंदगी आहे इन में ई लाइफ आहे या सभु हा। कुझु इहो ई आहे बिल्कुलु सही थैंक यू सो मच वफ़ा कॉल करण जे लाइ ऐं इलाही सुठो लॻो वफ़ा सां ॻाल्हाए करे गुलशन हदीद खान सां कीअं वफ़ा छा कॉल कई ऐं आदि सां ॻाल्हाए सुठो लॻो उन्हनि बि ईअं ई चयो त दिलि कंहिंजी न ॾुखाइणु खपे ऐं ख़ौफ़े ख़ुदा हुजणु खपे पर अॼुकल्ह जे दौर मां ख़ौफ़े ख़ुदा जेको आहे उहो निकिरी वियो आहे असां थोरी देरि जे लाइ त सोचींदा आहियूं त हिन गुनाह जी सज़ा ही मिलंदी या मिलण वारी चवंदा आहिनि त ही हूंदो आहे पर वरी उन खां पोइ असांखां सभु कुझु विसरी वेंदो आहे वरी असां नॉर्मल थी वेंदा आहियूं सो बहरहाल कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम अस्सलाम जी अदी मुश्क जी ममा फ्रॉम कोयटा बिल्कुलु ऐं सुञाणे वियमि तव्हांजी आवाज़ में जी ठीकु आहियो ख़ुशि आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जी अदी छा चवणु जी चाहींदो धोखे ॾियण वारे खे रुसवा कजे छा कजे रुसवा कजे उनखे बार बार चइजे फलाणो बंदो धोखेबाज़ फलाणो बंदो धोखेबाज़ फलाणी बंदी धोखेबाज़ धोखे ॾियण वारे खे हमेशा रुसवा कजे ताकि ॿी कहीं ॿिए खे नुक़सान न पहुचाए सघे सही और अॼु जुमतुल मुबारक जे मुतलिक़ चंद ॻाल्हियूं कंदसि बिल्कुलु कयो खूबसूरती खत्म हो जाती है मगर सीरत कब्र तक जाती है वाह उस दिन पर आंसू बहाओ जो तुमने बगैर नेकी के गुजार दिया वाह वाह गुनाह इतना करो जितना तुम में अजाब सहने की ताकत है और जुबान के खंजर से किसी को जख्मी मत करो वाह कलम कदम कसम जिंदगी में हमेशा सोच कर उठाना वाह वाह ये जुमतुल मुबारक जे ना अल्लाह सबके हिदायत में रखे तमामु सुठो वॾी महिरबानी भेण ऐं कोयटा खां असांखे मुश्किल जी ममा कॉल कंदी आहे ऐं अच्छा मां हमेशह सोचींदी आहियां त पुछां त सही मुश्किल जे बारे में पुछूं त हाणे मतिलबु केतिरो वॾो थियो आहे ख़ुशि आहे न आहे ख़ुशि छा आहे छा थो करे एक्टिविटीज़ ॿार जूं जीअं जीअं वॾो थींदो आहे त वधंदियूं आहिनि पर वरी कॉल जेको आहे नॉर्मल मतिलबु थोरी हलंदी आहे कॉल कटिजी वेंदी आहे सो बहरहाल इलाही सुठो लॻो सभिनी सां ॻाल्हाए करे हिन वक़्तु ट्रैक जो टाइम थियो आहे मंज़ूर सखीरानी साहब जी जिन असांखे फरमाइश कई उन्हनि सभिनी जे नाले ते मां ऐं मुंहिंजी पूरी टीम डेडिकेट कयूं था सो मंज़ूर सखीरानी साहब जो ख़ूबसूरत ट्रैक तव्हां बि ॿुधो ऐं आउं बि ॿुधां
वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं मंडे टू फ्राइडे सां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं लाइव कॉल ज़रिए ख़ूबसूरत ट्रैक मां जेको आहे फरमाइश कंदा आहियो ऐं असां उन्हनि खे पूरो करण जी कोशिशि कंदा आहियूं। सो ऐं मुख़्तलिफ़ कॉलर्स जेके आहिनि असांखे कॉल करे असांजे टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहिनि असांजे जेको आहे टॉपिक ते पंहिंजो पंहिंजो ओपिनियन मतिलबु शेयर कंदा आहिनि ऐं अॼु वारे टॉपिक ते सभिनी पंहिंजा मुख़्तलिफ़ ओपिनियन शेयर कनि पर वधि खां वधि जेको आहे सभिनी हिकिड़ी ॻाल्हि सेम चई आहे त उन माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी खां कढणु खपे, माण्हू लेफ्ट करे उन्हनि खां पास्तो करे त वधीक बहितर आहे। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम या अली अलैहिस्सलाम मदद। जी अदा, केरु किथां खां भा? खैर मोहन पियो ॻाल्हायां डिस्ट्रिक्ट मटियारी खां। जी अदा ख़ैर मोहम्मद, वेलकम कयूं था प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो त सही आहे? अल्लाह जो शुक्र, मौला जो करम। तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसो पिया? अल्लाह जा एहसान, बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम शुरू खां ॾिसो था, ॾाढो बहितरीन हले पियो। महिरबानी। छा चवणु चाहींदो अॼु जे टॉपिक जे बारे में? जी जी, छा चवंदो? अॼु जे टॉपिक जे बारे में चवणु चाहींदासीं त दोखो इहो करबला जे दौर खां वठी हलंदो अचे पियो। सही। करबला के मैदान में इमामन के मौला अली के नमाज में नेज़ा हया हुआ, ज़रे हया हुआ। इमाम हुसैन अलैहिस्सलाम के करबला के मैदान में धोखे सां घुरायो ने जे पैर नेज़नि ते रखिया हुआ। इहो सभिनि खां धोखो हलंदो अचे पियो। सही। अॼुकल्ह जो दौर जेको आहे इहो नफ़ा नफ़ी जो दौर आहे। सही। केरु जेको बि जंहिंसां रखे थो उहो मफ़ाद ऐं धोखो बिल्कुलु पंहिंजो रखे थो। मफ़ाद सवाइ इहा ज़िंदगी न आहे। सही। बिल्कुलु सही। ॿियो हा बिल्कुलु ज़िंदगी जो नालो ई मफ़ाद थी वियो आहे। मफ़ाद थी वियो आहे, बिल्कुलु। इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे। बसि हर कंहिंजो कंहिं न कंहिं में मफ़ाद आहे त उहो हले थो सिस्टम, पोइ उन सां मफ़ाद जे बिहार ते सिलसिलो हलंदो रहे थो। मूंखे मैडम आबदा परवीन जो ट्रैक ॿुधायो। जी बिल्कुलु। मन कुंतुम। अच्छा, जो नंढो ब्रदर तव्हां सां ॻाल्हाईंदो? बिल्कुलु बिल्कुलु ॾियो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भा। छा हाल आहे? ख़ुशि आहियो दी? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां शो ॾिसी वठो, तमामु बहितरीन शो आहे, माशाल्लाह, दिलि खे लॻे पियो। महिरबानी भा, महिरबानी ॾिसण जे लाइ। जी। तव्हां कुझु ॻाल्हाईंदो टॉपिक ते? कुझु चवंदो? बसि भाउ जेका लफ़्ज़ चवनि उन ई लफ़्ज़नि खां मुतफ़िक़ आहियां। सही, तमामु सुठो ऐं सुठी ॻाल्हि आहे ऐं ओपिनियन इलाही सुठो आहे भाउ जो ऐं ॻाल्हि बि सची आहे। जी बिल्कुलु। जी दादा, ॿियो कुझु चवणो आहे? ॿियो हिकिड़ो शाइरी मुजिब आहे, भाउ सां गॾु शाइरी कंदो आहियां, मुंहिंजो बि हिकिड़ो कलाम आहे। अगरि जे टाइम ॾेई सघो त तव्हां हिकिड़ी शाइरी ॿुधाए रमसरा। चलो बिल्कुलु ॿुधायो। जॾहिं यार जे दर गुज़रियम मूंखे यार नज़र आयो, जॾहिं नज़र पई उन ते उहो प्यार नज़र आयो। जॾहिं यार जे दर गुज़रियम मूंखे यार नज़र आयो। वाह वाह। ॾिसी दिलबर खे साम्हूं कयूं दिल मुंहिंजी अदाहूं। ॾिसी दिलबर खे साम्हूं कयूं दिल मुंहिंजी अदाहूं। शल मुंहिंजो थिए सुहिणो इज़हार नज़र आयो। वाह वाह वाह। जॾहिं यार जे दर गुज़रियम मूंखे यार नज़र आयो। वाह 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 वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ, ख़ूबसूरत शाइरी ॿुधाइण जे लाइ। ख़ैर मोहम्मद जे भाउ असांखे तमामु ख़ूबसूरत शाइरी ॿुधाई ऐं अदा चयो शाइरी मुंहिंजी पंहिंजी आहे। असां ॿई भाइर जेको आहिनि गॾिजी करे शाइरी कंदा आहियूं। सुठी ॻाल्हि आहे, माण्हू वटि का न का एक्टिविटी हुजणु खपे, को न को हुनर हुजणु खपे ऐं कुझु न कुझु माण्हू कंहिं न कंहिं शइ में हरफ़ निमोला हुजे त बहितर आहे। सवाइ जेको आहे शैतानगिरी ऐं सवाइ मुनाफ़क़त जे, इन्हनि शयुनि खां माण्हू बचे। पर काफ़ी माण्हू जेके आहिनि इन शइ सां भरियल आहिनि ऐं उन्हनि खे एतिरो फ्री टाइम आहे, 24 कलाक वांदा आहिनि, 24 कलाक उन्हनि जो ज़हन जेको आहे फिरंदो रहंदो आहे त कंहिंखे हाणे कीअं नुक़सानु ॾियूं, कंहिंखे कीअं असां जेको आहे
इंसल्ट करायूं कंहिंजे हथां, कंहिंखे कीअं कूड़ो साबित कयूं, कंहिंखे कीअं ठॻियूं, कंहिंखे कीअं ग़लति साबित कयूं। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त तव्हां सही हूंदे बि तव्हांखे माण्हू ग़लति साबित करे वेंदा आहिनि, ईअं बि थींदो आहे। वक़्ती तौरु ठीकु आहे, बाद में उन्हनि खे सज़ा मिलंदी हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अलासे उन्हनि खे सज़ा ॾींदो हूंदो उन शइ जी, पर उहो तव्हांखे कूड़ो करे वेंदा आहिनि। माण्हू एतिरी हद ताईं चालाक आहिनि। सो कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? मां अनिला थी ॻाल्हायां खंडेर खां। जी अनिला, ठीकु आहियो? जी मां मुंहिंजे कमु ॿुधायां पई। मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया? जी मां प्रोग्राम ॾिसां पई। जी, छा चवणु चाहींदो? तव्हां प्रोग्राम जे बारे में कुझु ॻाल्हाइण चाहींदमि। बिल्कुलु ॻाल्हायो, उहो ई त मां पुछां पई, छा ॻाल्हाइण चाहींदो? सुठो आहे ऐं मां प्रोग्राम में फरमाइश कंदमि ऐं मुंहिंजो ट्रैक आयो। ट्रैक कहिड़ो? जेको मां टीवी ते ॾिसी आहियां त हिकिड़ो तव्हांजो कॉलर आहे, नंढड़ो आहे, जंहिं हुनजो नालो आहे उहो कॉल कंदो आहे न, त कल्ह लेठो ॾींहुं कॉल कई, हुननि हिकिड़ो गानो ॿुधायो, उन्हनि हिकिड़े माण्हू जो नालो ॿुधायो, हुन चयो त इहो हिन ॻाल्हि ॿुधायो, गानो में उन ॻायो आहे आयात में, त मां चवां पई त मां उहो नालो हुनजो लिखी छॾियो पर्चे ते, मां पढ़ां थी। मज़ो आहे आयात में जो गानो उहो ई कोशिश कई थी, नृत्य हो अॻे दौर में अञा बि हले थो, पर अॼु कोशिश कजे उहो लभी वञे त ॼाए वठो। चलो ठीकु आहे, जेकॾहिं उहो मिली वेंदो त असां बिल्कुलु प्ले कंदासीं। ॿियो कुझु चवणु चाहींदो? जी सुठो आहे, प्रोग्राम में कुझु फरमाइश करणु चाहींदमि। छा चवणु चाहींदो? महिमान खे मां घुरायो था, तव्हां ई ॻाल्हाईंदा आहियो। अच्छा अच्छा, ठीकु आहे, ओके, महिमान बि अची वेंदा। थैंक यू सो मच कॉल करण जे लाइ। ऐं अनिला से कॉल कई। अच्छा, जेको ट्रैक मां ॿुधायो आहे, अगरि मौजूदु हूंदो त यकीनन असां ॻाल्हाईंदासीं। सॉरी, ॻाल्हाईंदासीं न। अच्छा, अनिला जी हिकिड़ी ॻाल्हि सुठी लॻी, चई रुगो तूं ई ॻाल्हाईंदा, महिमान खे बि घुरा। सही ॻाल्हि आहे। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू हिकिड़े खे ॾिसी ॾिसी बोर बि थी वेंदा आहिनि। सो सुठी ॻाल्हि आहे, इहो भलो चई। हाणे जेको आहे एंडी शर्मा साम्हूं वेठो आहे, मुहर्रम खां पोइ इंशाल्लाह असां महिमान बि घुराईंदासीं। अनिला त मुंहिंजे ॾुख में शरीक आहे। मां बि इहो चवंदी आहियां, यार मां रुगो ॻाल्हाए ॻाल्हाए थकिजी थी पवां, महिमान हुजे त माण्हू उन सां बि ॻाल्हाए, उनखां बि हाल अहिवाल पुछे। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहो चवंदी आहियां, ॾिसो मतिलबु रुगो तारीफ़ बि इंसान खे जेको आहे न हीअं करे छॾींदी आहे, माण्हू ईअं थी वेंदो आहे, अलाह मुंहिंजी रुगो तारीफ़। ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे वरी चई छॾींदा आहिनि। प्रोग्राम जे लाइ त ॾिसो न, प्रोग्राम तव्हांजो ई आहे, त कुझु बि तव्हां हिन में ॾिसणु चाहियो त तव्हां चई सघो था, कोई अहिड़ो वॾो इशू न आहे। ऐं महिमाननि जे लाइ त खोड़ सारा असांजा कॉलर्स आहिनि जेके रोज़ रिक्वेस्ट कंदा आहिनि त महिमान बि प्रोग्राम में हुजे, त महिमान बि हिकिड़ो प्रोग्राम जी जान हूंदो आहे। ऐं उन सां जेको आहे व्यूअरशिप बि वधंदी आहे, माण्हू थोरो अञा दिलचस्पी सां ॾिसंदा आहिनि। तो असां वरी अॼु जेको आहे ॻाल्हि क्लियर थी वई त भई प्रोग्राम में महिमान खपे थो। सो इनशाला ज़रूरु हूंदो। ऐं मुंहिंजी त इहा कोई कोशिशि आहे त हुजे, पर हाणे एंडी शर्मा खे जेको आहे सख़्ती सां चवणो पवंदो, जेको मुंहिंजो डायरेक्टर आहे। सो इनशाला मुहर्रम खां पोइ असां जेको प्रोग्राम स्टार्ट कंदासीं उन में असां सां गॾु गेस्ट मौजूदु हूंदा। सो भले कॉल बि वठंदासीं ऐं ॾिसंदासीं कॉल किथां आहे, केरु आहे, ऐं पंहिंजे शहर जो नालो ॿुधाए थो या नथो ॿुधाए। छो जो शहर जो नालो घटि माण्हू मेंशन था कनि, घटि ॿुधाइनि था, के त पंहिंजो ई नथा ॿुधाइनि। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो भेण? मां बिल्कुलु ठीकु। अवां मूंखे कौन सुञातो? न, ज़ेन। मां ऐसे शो पई ॻाल्हायां, अवां मूंखे कौन सुञातो? मूंखे ज़रूरु मूंखे आप ई चवंदी। हा, हाणे सुञाणियो। अच्छा, ॻाल्हि ॿुधायां न, तव्हांजो आवाज़ एॾो मतिलबु मासूम आहे, ईअं लॻंदो आहे नंढड़ो ॿार थो ॻाल्हाए। अच्छा, ईअं त हूंदो आहे न। हा, तव्हांजो आवाज़ असांजे खानदान में मिसाल हिकिड़ो पुलिस में जीअं माण्हू हूंदा आहिनि, पुलिस जो आवाज़ जेको आहे कड़कीलो हूंदो आहे न, रोबेस्ट आवाज़ हूंदो आहे, उहो तव्हांजो न आहे, तव्हांजो मासूम आवाज़ आहे। जी जी, मां माना एॾो ज़िद न कंदी आहियां जो ॿिया पुलिस वारियूं हूंदियूं आहिनि, मायूं माना गर्ल्स हूंदियूं आहिनि, के पकड़ण वेंदियूं आहिनि, माना ज़िद कंदियूं आहिनि, माना बंदूक लाईंदियूं आहिनि। मां हलाईंदी आहियां, पर माना घटि एॾो ज़िद न कंदी आहियां, माना जेतिरो करणु खपे पुलिस में, मां एॾो कानून में ज़िद न कंदी आहियां। अच्छा, लाइफ में तव्हां कैदी जेके माना क्रिमिनल्स माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे पकतो आहे कॾहिं कंहिं छापे में किथे कॾहिं विया आहियो? जी जी, हिकिड़ी खे पतो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां।
बिल्कुल जी हिकिड़े दफ़े आउं वञी रही हुयसि कराची ॾांहुं, मां हैदराबाद में शिफ्ट थी वई आहियां न, हाणे कल मां हैदराबाद में शिफ्ट थी वई हुयसि। अच्छा त मां वञी रही हुयसि, अॼु जो वाक़ियो आहे, मां अॼु हिन कॉल तव्हांजे देर सां कई, मां थाणे मां पई ॻाल्हायां मतिलबु। अच्छा अच्छा चलो मां ॿुधायो। थाणे में वेठी आहियां, मां अॼु वियसि त माना मां चयो कराची वारे पुराणे घर थोरी चकर माण्हू हणी चए न भला, आया आहियूं हैदराबाद में नवां जेसिताईं माहौल ठहे त ख़बर नथी पवे। सही ॻाल्हि आहे। मुंहिंजो कराची वञा थोरो चकर हणी छा वॼी वियसि त मूंखे रस्ते में हाँ हिकिड़ी एम्बुलेंस माना ॾिसण में आई सही त उन माना घिंटी थी वॼाए त एम्बुलेंस जा जेके शीशा हुआ दरनि जा उहे त कारा हुआ, सही आहे। हा जेका मरीज़ वारी एम्बुलेंस हूंदी आहे उन जा शीशा हूंदा आहिनि अच्छा, त जीअं पुलिस वारनि खे शक न थिए ऐं उहे एम्बुलेंस खे माना ॿियारनि न ब्रेक न कराइनि, एम्बुलेंस जे अंदरि छो त मरीज़ शीशे मां ॾिसण में ईंदो आहे। बिल्कुल ऐं हीअ एम्बुलेंस हुई धाड़ेलनि जी। अच्छा हाँ त हीअ एम्बुलेंस ही धाड़ेलनि जी, त मूंखे न हुई ख़बर त हिकु धाड़ेलनि जी आहे। मां भा जीअं लथसि गाॾी मां हथ जो इशारो कयो, मूंखे वर्दी वर्दी हुई पातल। अच्छा जी मां हथ जो इशारो कयो, हुनखे एम्बुलेंस मां रुकरायो, न पई रुके, मूंखे त ख़बर हुई धाड़ेलनि जी हूंदी बदमाशी। सही हू न पई रुके, मूं कीअं बि करे हुनखे रुकरायो। उते रोड पुलिस बि हुई, मां हुनखे चयो माना हुनखे रुकरायो कीअं करे। अच्छा पोइ हुन में केरु हुयो? रुकरायो, हुन में 3 धाड़ेल हुआ ऐं लॉन्च बम हुआ हुननि वटि। ओ माय गॉड। त माना कंहिंजे घर चवनि पिया त असां कहिड़े माण्हूअ जे घर हमिलो करण था वञूं। अच्छा मां हुननि खे माना पकड़े थाणे ते महिल वठी आई आहियां, महिल वेठा आहिनि जेल में, मानी बानी ॾिनींदोमानि, सज़ाऊं ॾिनींदोमानि। मुंहिंजे सूबेदार हूंदा आहिनि न जेके। सही सही ज़बरदस्त। उन्हनि सज़ाऊं ॾिनियूं अथनि। हाणे मां थी चवां त हिननि खे मां चापी खां पुछंदमि त हिननि खे छा कयां, हिनखे मां छाजी सज़ा कहिड़ी सज़ा ॾियां? सज़ा त हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे, ॾिसो तव्हां मतिलबु जंहिंखे गिरफ़्तार कंदा आहियो त उहो सज़ा तारी कानून में ईंदो आहे न। सज़ा त मूंखे ख़बर न, हेलो सज़ा त मूंखे ख़बर आहे, पर मुंहिंजो आपी जी ज़हन माना कहिड़ी थी अचे उहो ॿुधायो। मूंखां त पुछो। जी मूंखे त ख़बर आहिनि, ख़बर अथव। मां त इहो ई चवंदसि त जेके उहो बम गॾु खणी आया उहो ई हाणे मानी वञी तव्हां हुननि खे खाराई आहे न, हाणे हिकिड़ी जॻह ते वठी करे उहे बम उते रखी हला वञो बसि। अच्छा बम लॉन्च करे छॾियो हुते। हा ई न हूंदा न ई वरी अहिड़ी वरी हरकत कंदा। अच्छा हाँ इहो कयां थी, ॾिसां थी, मां इहो सोचियो आहे। आहिनि त इन जे लाइक न, छो जो ॾिसो कंहिंजी माना जान वठण वञनि पिया त हाणे अहिड़नि माण्हुनि खे त वरी पोइ ओड़ी सज़ा मिलणु खपे न। हाँ हाँ ज़रूर सज़ा ॾींदीमांनि, मां ॿेड़ी चरी कोन छॾे ॾींदीमांनि। पर वरी तव्हां जॾहिं इन्हनि खे वठी वञो ऐं बम न सभु कयो न त 2-3 अहिड़ा माण्हू बि वठी वञिजो। जीअं असांजो टॉपिक आहे त अॼुकल्ह माण्हू धोखेबाज़ आहिनि ऐं धोखा बि ॾियनि था, अहिड़ा 2-3 ॿिया बि वठी वञिजो। मां जंहिंमहिल कॉल कई न, मूंखे डायरेक्ट कॉल कई, हुननि जो टॉपिक ने मूंखे ॿुधायो, मां टॉपिक ते न ॻाल्हायो, माफ़ कजो मां ॻाल्हायां थी। टॉपिक ते त हुननि त धोखो ॾियणु न घुरिजे ऐं मां नाज़रीन खे चवणु चाहींदमि, नाज़रीन हेलो कीअं आहियो, ऐं जेको तव्हां धोखो ॾियो था माना धोखो कंहिंखे न ॾियणु खपे। जेका ॻाल्हि तव्हां कयो था मुतक़ी उहा ॻाल्हि तव्हांखे निभाइणु खपे। जेका तव्हां दोस्ती रखो था, कुझु बि कयो था, उहा तव्हांखे निभाइणु खपे। जे निभायो न था त हुनखे बाबा ॿुधाए छॾियो, असांजी मजबूरी आहे। माना सच सच ॿुधायो, कूड़ धोखो न ॾियणो, माना धोखो न कयो त हाणे मां मूंखे हीअ मजबूरी आहे, मूंखे हीअ माना जेको ॻाल्हि आहे सच सच हुन सां कयो ऐं कूड़ न ॻाल्हाए। बसि इहो जेको धोखो कनि था ऐं कूड़ ॻाल्हाइनि था, 2-3 जा मां बि तव्हांखे माना कॉन्टेक्ट नंबर ॾियां थी, उन्हनि खे घुरायो, सुठी मानी खारायो त बम फिट करे हलिया वञो बसि। तव्हांखे नंबर आहिनि छा हुननि जा? खोड़ माण्हू हिते घुमनि फिरनि पिया ईअं ई। अच्छा मां कराची तव्हां सां मुलाक़ात कंदमि न, पोइ मूंखे ॾेखारिजो। तव्हां शो में अचिजो, तव्हांखे बसि पूरी डिटेल ॾींदसि, सॼी लिस्ट एॾी वॾी आहे मूं वटि। हाँ हाँ ठीकु आहे, ईंदमि ज़रूरु प्रोग्राम में आवाज़ में। इंशाल्लाह ज़रूरु अचिजो, असां बि चाहींदासीं ज़रूरु अचो ऐं इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए ऐं पंहिंजी हिफ़ाज़त कंदा कयो, अलाह साईं तव्हांजी हिफ़ाज़त करे। ऐं जेका बि असांजी पुलिस फोर्स आहे, चाहे उहा मेल हुजे फीमेल हुजे, ऐं सभिनी जे लाइ मां इहा दुआ कंदसि त अलाह साईं तव्हांखे पंहिंजे अमान में रखे ऐं ख़ुशि हुजो सदाईं पुलिस फोर्स वारो। सो स्पेशली पुलिस लाइ इन लाइ दुआऊं थी ॾियां, छो जो मुंहिंजो पीउ पाण पुलिस में हुयो, हाणे त रिटायर पुलिस ऑफिसर आहे।
पर ख़ैर मुंहिंजो चाचो अञा ताईं आहे, अलाह साईं उनखे ख़ुशि रखे। सो जेको आहे इन लाइ थी मां चवां त पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो ऐं ॾिसो एम्बुलेंस ज़रिए या अहिड़ियुनि ॿियुनि गाॾियुनि जे ज़रिए या अहिड़ी ॿिनि जेके गेटअप रूप चेंज करे धाड़ेल या चोर या वॉट एवर जेके बि आहिनि क्रिमिनल्स माण्हू उहे पुलिस खे बि चकमो ॾेई हलिया वेंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त उहे पकड़िजी पवंदा आहिनि ऐं वरी ईअं बि थींदो आहे त पुलिस खे बि काफ़ी हद ताईं नुक़सान बि ॾी सघनि था उहे माण्हू ऐं ॾींदा बि आहिनि। काफ़ी माण्हू शहीद थी वेंदा आहिनि वीचारा, काफ़ी धकी थी वेंदा आहिनि। सो अहिड़नि खां अलाह साईं तव्हांखे बचाए, छो जो पुलिस बि असांजे ई तहफ़ुज़ जे लाइ आहे। पुलिस हुजे, आर्मी हुजे, फ़ौज हुजे, जेके बि आहिनि। अच्छा कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे कड़क पुलिस ऑफिसर्स बि हूंदा आहिनि या कड़क जेके माण्हू हूंदा आहिनि उहे बि हूंदा आहिनि ऐं असां पोइ उन्हनि खे वरी ग़लति सम्झंदा आहियूं त यार हीउ वरी वॾो पुलिस वारो आयो आहे, वरी माना माण्हुनि ग़रीबनि खे दड़का थो ॾिए, दॿाए थो, हीअं थो करे, पर उहे कॾहिं कॾहिं हक़ ते बि हूंदा आहिनि, छो जो दड़कनि खां सवाइ बि वरी माण्हू सम्झंदा कोन उन्हनि खे। इन जे करे सो बहरहाल सिंध पुलिस ऐं गवर्नमेंट उन्हनि खे एप्रिशिएट कयो ऐं हर ॻाल्हि में कंदा कयो, छो जो ॾिसो न माना पंजे आङुरियूं बराबरि न आहिनि। कुझु चंद माण्हू असां में बि ख़राबु हूंदा त असां में बि सुठा हूंदा। हर शोबे सां लाॻेपियल जेके बि माण्हू आहिनि उन में सुठा माण्हू बि आहिनि, ख़राब बि आहिनि। सभु सुठा बि न हूंदा ऐं सभु जेके आहिनि ख़राब बि न हूंदा आहिनि। सो बहरहाल वरी बि सभिनी खे जेको आहे सपोर्ट कंदा कयो ऐं तॾहिं ई वरी तव्हांजी सपोर्ट थींदी। सो बहरहाल प्रोग्राम जो टाइम बि बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। अॼु जो असांजो टॉपिक हुयो धोखो ऐं धोखेबाज़ी। सो अहिड़नि माण्हुनि खां परे रहो जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी थी वञे त को माण्हू मुंहिंजे हक़ में बहितर न आहे त उनखे छॾे ॾियो। उनखे मतिलबु इहो ई उन ॻाल्हि वांगुरु त बम हणी छॾियो ऐं मतिलबु बसि अलाए छा करे छॾियो उनखे, पर बहरहाल ख़तमु करे छॾियो उन सां। सो बहरहाल पंहिंजो सभिनी ओपिनियन शेयर कयो ऐं सभिनी ओपिनियन इहो ई हुयो त भाई उनखे टाटा बाय बाय चइजे ऐं पंहिंजी लाइफ वरी नए सिरे सां शुरू कजे। ऐं हिकु दफ़ो त जॾहिं तव्हांखे मिलंदो आहे को बि धोखो या को बि मौक़ो त वरी तव्हां उन मां सिखो न भाई, वरी सिखंदा बि न आहिनि माण्हू। सो बहरहाल ज़िंदगी रही त वरी सूमर ते गॾु हूंदासीं तव्हां सां ऐं तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजो ओड़े पाड़े जो ख़्यालु रखो, पंहिंजो ख़्यालु रखो, मिट माइटनि जो रखो। मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।